स्वागत जे सुरहान सां, मुहिबत जे ख़ुशबूअ सां, शिरदा जा गुल आहिनि वसाया, शान वधियो ऐं मान वधियो आहे असांजो। ॿ पेर भरे कुर्ब जा, जो तव्हीं हिते आया, तव्हीं हिते आया, तव्हीं हिते आया। तव्हां सभिनी नाज़रीन जो मां निखिल रमन राजपाल अॼु जे असांजे हिन प्रोग्राम में स्वागत थो कयां। सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे निखिल रमन राजपाल जे तरफ़ां जय झूलेलाल। दोस्तों, स्वागत सां गॾोगॾु मां तव्हां सभिनी खां तहे दिल सां माफ़ी बि घुरणु चाहींदुसि, छो त कंहिं टेक्निकल रीज़न जे करे असांखे अॼु लाइव अचण में देरि थी वई, पर का बि ॻाल्हि कोन आहे। तव्हांजो साथ अॼु बि असां सां अहिड़ो ई बरक़रार आहे ऐं इन तव्हांजे साथ ते असांखे फ़ख़ुरु पिणु आहे। दोस्तों, अचो त शुरू था कयूं पिया अॼु जो प्रोग्राम। तव्हांजे साम्हूं ही प्रोग्राम पेश थी रहियो आहे सिंधु सखा संगम ऐं NCPSL जे गॾियल सहकार सां। जी हा दोस्तों, हिन प्रोग्राम जो नालो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा। उस्ताद सिंधी रंगमंच जा। NCPSL मतलब त नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज हिकु अहिड़ी संस्था आहे जेका केतिरनि ई गुज़िरियल सालनि खां सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ ऐं विकास लाइ केतिरा ई कारगर कम पिणु करे रही आहे। नई टहीअ ताईं असांजी मातृभाषा सिंधी ॿोली कीअं पहुचाई वञे, उहो भले पोइ डिजिटल प्लेटफॉर्म्स हुजनि या सिंधी रंगमंच ते पेश थींदड़ इस्म हुजनि या पोइ लेखकनि ऐं शाइरनि जा किताब शाये करे कयो वञे। अहिड़ा केतिरा ई कार्य NCPSL सिंधी ॿोलीअ जे वाधारे ऐं विकास लाइ वक़्तु बे वक़्तु कंदी रहंदी आहे। अचो त ॾिसूं NCPSL जो कुल गीत। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ीअ जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम ऐं देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियनि। सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियनि। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे, अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे सहकार सां सिंधु सखा संगम तव्हांजे साम्हूं ही प्रोग्राम पेश करे रहियो आहे। जी हा दोस्तों, सिंधु सखा संगम उल्हासनगर जी हिकु अहिड़ी संस्था आहे जिते असीं सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ नवनि यंगस्टर्स खे तव्हांजे साम्हूं पेश कंदा आहियूं। नवां कलाकार सिंधी रंगमंच ते कीअं पैदा कया वञनि, नवां इस्म कीअं सिंधी रंगमंच ते आंदा वञनि, पोइ उहो डिजिटल प्लेटफॉर्म ते हुजनि या पोइ बैले हुजनि, नृत्य नाटिकाऊं हुजनि, अहिड़ा अलॻि अलॻि ऐं तजुर्बाती इस्म तव्हांजे साम्हूं पेश कंदो आहे सिंधु सखा संगम। दोस्तों, ही प्रोग्राम उस्ताद सिंधी रंगमंच जा तव्हांजे साम्हूं पेश करण जे लाइ हिकु सिंधु सखा संगम जी सिलेक्टेड आर्टिस्ट जी टीम आहे। अचो त हुन टीम सां गॾिजाणी कयो।
उस्ताद। दोस्तों, जीअं हिकु संगीतकार अलॻि अलॻि साज़नि जे सुर ऐं ताल खे ॻंढे हिकु संगीत जी मधुर धुन ठाहींदो आहे, तीअं ई हिकु उस्ताद अलॻि अलॻि कलाकारनि खे गॾु करे हिकु संस्था ठाहींदो आहे। अलॻि अलॻि कलाकारनि जे अलॻि अलॻि ख़ासियतुनि खे, खूबियुनि खे सुञाणे उन्हनि खे निखार ॾेई हिकु सुठो आकार ॾेई पंहिंजनि दर्शकनि अॻियां पेश कंदो आहे। दोस्तों, जीअं संगीतकार हिकु मधुर संगीत ठाहिण खां पोइ दर्शकनि अॻियां उहो हिकु सुरीले तरीक़े सां पेश कंदो आहे, तीअं ई हिकु हिदायतकार पंहिंजे इस्म खे हिदायत ॾेई दर्शकनि अॻियां पेश कंदो आहे। हिकु लेखक अलॻि अलॻि अखरनि जे मेड़ खे गॾु करे पंहिंजो नाटक, पंहिंजो लेख, पंहिंजी शाइरी दर्शकनि अॻियां पेश कंदो आहे। त अहिड़नि ई उस्तादनि खे हिकु सलाम, हिकु श्रद्धांजलि ॾियण लाइ असीं तव्हांजे साम्हूं ही प्रोग्राम खणी आया आहियूं, जंहिंजो नालो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा। अचो त ॾिसूं इन शो जो हिकिड़ो नंढड़ो प्रोमो। राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। SP मेघानी सिंधी रंगमंच जो जन्म दाता, रमेश ॼानाणी सिंधी रंगमंच जो विद्या मंदर, सुंदर बुटाणी सिंधी रंगमंच जो भीष्म पितामह, जीवन गुरसहाणी सिंधी रंगमंच जा रचेता, मदन जुमाणी सिंधी रंगमंच जो महारथी, जसवंत कुमार मनसुखाणी सिंधी रंगमंच जो हरफन मौला, रमन राजपाल सिंधी रंगमंच जो सम्राट। अचो त हिननि उस्तादनि खे यादि कंदे हिननि जे जीवन ते रोशनी विझूं। 7 सितंबर खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम YouTube चैनल ऐं सिंधु सखा संगम Facebook पेज ते। त ॾिसण न विसारजो उस्ताद सिंधी रंगमंच जा। दोस्तों, मूंखे इहो ॿुधाईंदे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं लामहदूद फ़खुर पिणु थी रहियो आहे त असीं उस्ताद सिंधी रंगमंच जा 5 एपिसोड कामयाबीअ सां पेश करे चुका आहियूं तव्हांजे साम्हूं, ऐं असांखे उमेद ई न पर पूरो विश्वास आहे त तव्हां दर्शकनि जो साथ ऐं सहकार हमेशह सिंधु सखा संगम सां ईअं ई बरक़रार रहंदो। दोस्तों, तव्हीं ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो सिंधु सखा संगम YouTube चैनल ते ऐं सिंधु सखा संगम Facebook पेज, NCPSL Facebook पेज ते। त दोस्तों, तव्हीं जंहिं बि माध्यम सां ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हीं YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं Facebook पेज खे लाइक ऐं फॉलो ज़रूर कंदा। अचो त शुरू था कयूं अॼु जो एपिसोड उस्ताद सिंधी रंगमंच जा। दोस्तों, अॼु जंहिं उस्ताद खे असीं सलाम करे रहिया आहियूं, पंहिंजी श्रद्धांजलि ॾेई रहिया आहियूं, उन्हनि जो नालो आहे जसवंत कुमार मनसुखानी जी। जसवंत कुमार मनसुखानी जी जो जनम 1 जून 1951 में उल्हासनगर शहर में थियो हो। खेनि उन्हनि खे उन्हनि जा सॼण जसू नाले सां कोठींदा हुआ। जसवंत कुमार जी पंहिंजनि शुरूआती ॾींहनि में रमेश ॼानाणी जी सां पंहिंजे रंगमंच जी शुरूआत कई, ऐं उन खां पोइ बसि जेको सिलसिलो शुरू थियो, पोइ त ब्रेक कॾहिं लॻी। दोस्तों, जसवंत कुमार मनसुखानी जी हिकु सुठा लेखक, हिकु अदाकार, हिकु हिदायतकार ऐं हिकु रमणीक आवाज़ जा धणी हुआ। दोस्तों, मां ईअं चवंदे पंहिंजो पाण खे ग़लति कोन सम्झंदुसि त जसवंत कुमार मनसुखानी जी पंहिंजो पाण में हलंदड़ फिरंदड़ थिएटर हुआ। इन करे ई असीं उन्हनि खे हिकु सिंधी रंगमंच जो हरफन मौला चई रहिया आहियूं ऐं उनजो खिताब पिणु ॾिनो आहे। असांखे फ़खुर आहे त जसवंत कुमार जी केतिरा ई फुल लेंथ प्ले सिंधी रंगमंच ते आंदा, जीअं त जोए त पंहिंजी, सुपरस्टार, जन जनाजन जन, जमट कुमार, उन खां पोइ सपननि जो सौदागर। दोस्तों, सपननि जो सौदागर हिकिड़ो अहिड़ो अनोखो नाटक आहे जंहिंमें सिंधी रंगमंच ते पहिरियों दफ़ो रिवॉल्विंग स्टेज यूज़ कई वई हुई, ऐं उहो ॿिए कंहिं न पर असांजे उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जी सिंधी रंगमंच ते करे ॾेखारियो। दोस्तों, जसवंत कुमार मनसुखानी जी बैंक में नौकरी पिणु कंदा, पर दोस्तों सिंधी ॿोलीअ लाइ उन्हनि जो चाह ऐं सिंधी रंगमंच लाइ उन्हनि जो अहिड़ो त जुनून हो जो बैंक में नौकरी कंदे बि केतिरा ई दफ़ा प्रोग्रामनि जे लाइ माली मदद न मिलण करे बैंक मां लोन्स वठी करे बि सिंधी प्रोग्राम कंदा हुआ, पर पंहिंजे उन जुनून खे, पंहिंजे उन चाह खे
हमेशा बरक़रार रखंदा। दोस्तों अचो त अॼु जो असीं एपिसोड शुरू था कयूं पिया, पर उन खां पहिरीं मां असांजे टेक्निकल टीम खे अर्ज़ु कंदुसि त हिकिड़ो नंढड़ो वीडियो जेको असीं असांजे उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जी लाइ ठाहियो आहे उहो पेश कयो। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। जसवंत कुमार मनसुखानी सिंधी रंगमंच जो हरफन मौला। अचो त हिन उस्ताद खे यादि कंदे हिन जे जीवन ते रोशनी विझूं। 24 सितंबर 2020 सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते। सपोर्टेड बाय मूरिज मंगनाणी फाउंडेशन ऐं सहयोग फाउंडेशन। दोस्तों जॾहिं जसवंत कुमार जी जो पंहिंजो सिंधी ॿोलीअ लाइ चाह वधियो, जॾहिं उन्हनि खे सिंधी रंगमंच सां हिकु मुहिबत थी वई, तॾहिं उन्हनि पंहिंजो बि हिकु ग्रुप ठाहियो जंहिंजो नालो हो थिएटर वालास, ऐं पोइ उनखे सिंधु कला नाले सां सुञातो वियो। ऐं इहे रंगमंच ते पंहिंजा इस्म पेश कंदे कंदे उन्हनि केतिरा ई नवां कलाकार पिणु तयारु कया ऐं केतिरनि ॿियनि कलाकारनि उन्हनि मां प्रेरणा पिणु वरिती। अॼु असां सां हिन एपिसोड में उन्हनि जे लाइ ॻाल्हाइण लाइ, पंहिंजूं यादगिरियूं वंडण लाइ, पंहिंजा के मज़ाकी के खटा मिठड़ा किस्सा असां सां वंडण लाइ गॾु थिया आहिनि। उहे सभु सॼण अॼु जा मुइज़िज़ महिमान। मां उन्हनि सभिनी खे तव्हांजे साम्हूं हिकु हिकु करे कोठ ॾींदुसि ऐं उन्हनि जो सहकार कंदुसि। त अॼु असां सां जेके जुड़ंदा उन्हनि जा नाला आहिनि श्री बलदेव कालरो जी, श्री नरेश चावला जी, हरिओम, श्री अनिल सदानी जी, नमस्ते, जय झूलेलाल, सिंधु जसवंत कुमार मनसुखानी जी। सिंधु मनसुखानी जी कंहिं तकनीकी ख़राबीअ करे असां सां कोन जुड़ी सघियूं आहिनि, पर कुझु ई वक़्त में असां सां जुड़ंदा। उन खां पोइ असां सां जुड़ंदा शंकर मूलानी जी ऐं जय झूलेलाल, आरती जसवंत कुमार मनसुखानी जी, जिन खे असीं शानू नाले सां पिणु सुञाणींदा आहियूं। जय झूलेलाल। तव्हां सभिनी मुइज़िज़ महिमाननि जो अॼु जे असांजे हिन प्रोग्राम में स्वागत आहे। मां तव्हांजो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हीं पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल कढी करे अॼु असां सां हिते जुड़िया आहियो ऐं पंहिंजूं यादगिरियूं वंडींदा। मां तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदुसि त तव्हीं बैक स्टेज ते इंतज़ारु कंदा। मां हिकु हिकु करे तव्हां सभिनी खे कोठ ॾींदो वेंदुसि। महिरबानी जी। त दोस्तों शुरू था कयूं पिया अॼु जो प्रोग्राम, पर उन खां अॻु मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधाए छॾियां त ही प्रोग्राम उस्ताद सिंधी रंगमंच जा तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे सिंधु सखा संगम ऐं NCPSL जे गॾियल सहकार सां। हिन में असांखे सहकार ॾिनो आहे मूरज मंगनानी फाउंडेशन ऐं सहयोग फाउंडेशन। त दोस्तों वधूं था अॻिते। मां तव्हांजे साम्हूं पंहिंजे पहिरें महिमान खे कोठींदुसि, जिन जो नालो आहे बलदेव कालरो जी। हेलो सर, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। थैंक यू। चलो शुरू कयूं? मां शुरू कयां? सर हिकिड़ो मिंट मां तव्हांजे जी जी सर हिकिड़ो मिंट सिर्फ़। दोस्तों मां तव्हां सभिनी खे ॿुधाए छॾियां त बलदेव कालरो जी सीनियर आर्टिस्ट आहिनि, न सिर्फ़ सिंधी रंगमंच ते, पर बलदेव जी हिंदी सीरियल्स ऐं एड्स में पिणु पंहिंजा इस्म पेश करे चुका आहिनि। हू केतिरनि ई सालनि खां असांजे उस्ताद जसवंत कुमार सां जुड़ियल हुआ। उन्हनि केतिरा ई गॾिजी करे इस्म पेश कया आहिनि रंगमंच ते। त बलदेव कालरो जी, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हीं असांखे जसवंत कुमार जी सां पंहिंजे सफ़र जी कुझु ॼाण ॾींदा कि खटड़ियूं मिठड़ियूं यादगिरियूं हुजनि त उहे असांजे दर्शकनि सां ज़रूर वंडींदा। जी सर। ओके, शुरू तो कयां? जसवंत कुमार। जी जी बिल्कुलु। जसवंत जो मतिलबु छा थींदो आहे? जसवंत जो मतिलबु सियाणो, वाह वाह जे क़ाबिल, साराह जे क़ाबिल, ये टे शयुनि जे क़ाबिल हू हुयो। ऐं जसवंत जो मतिलबु ॿियो बि थींदो आहे कामयाब। ये चारई शयूं उन में हुयूं ऐं इन लाइ
जसवंत कुमार जो नालो पहिरें खां ई जसवंत रखियो वियो। पोइ शेक्सपियर अलाए छो चयो हुयो व्हाट इज इन द नेम, आई डोंट नो। So let's talk about not Shakespeare but about the जसवंत कुमार। 1970 में मूं जसवंत जी। कुमार खे अप्रोक्सीमेट 25 रोज़ परियां खां ॾिठो हुयो, 25 रोज़ 1970। पोइ 1971 में 15 रोज़ खां परियां ॾिठो ऐं पोइ 1972 में जसवंत खे रूबरू ॾिठो। मां उन वटि बैंक में वियुमि, उनजे हू बैंक ऑफ इंडिया में हुयो, मां रिजर्व बैंक में हुयुमि ऐं असां ॿई इंटर बैंक कॉम्पिटिशन्स जी। में भाग वठंदा हुआसीं। त इंटर बैंक कॉम्पिटिशन जे कनेक्शन में उनजे बैंक में वियुमि ऐं मां चयोमांसि हेलो जसवंत, आई एम बलदेव कालरो। तो चयो यू नीड नॉट इंट्रोड्यूस योर सेल्फ, वी नो यू। सी बस उन ॾींहं खां सम्झ बस दिल में वो घुसी वियो जसवंत, विदाउट नॉकिंग द डोर सिधो दिल में हली वियो। यू नीड नॉट इंट्रोड्यूस योर सेल्फ, अॼु ताईं मूंखे कंहिं बि न चयो आहे। सो दिस वॉज जसवंत कुमार। जी। ओके, त इंटर बैंक ड्रामा कॉम्पिटिशन्स में थींदियूं हुयूं। पहिरियों त सम्झो 10 बैंकूं बि पार्ट वठंदियूं हुयूं। 3 इवनिंग्स, 3 इवनिंग जो 3 या 4 नाटक थींदा हुया। वरी 10 मां घटिजी वियूं 6 मां 4। वरी उहो बि ॾींहुं आयो जॾहिं सिर्फ़ु 3, त माना नाटक घटिजंदा विया ऐं उन ई हिसाब सां सिंधी नाटकनि जो प्यार घटिजंदो वियो ऐं धीरे धीरे न सिर्फ़ु सिंधी ड्रामा कॉम्पिटिशन बल्कि हिंदी ड्रामा कॉम्पिटिशन बि घटिजी वई या बंदी थी सिर्फ़ु मराठी ड्रामा कॉम्पिटिशन रही हुई। पर जीअं चवंदा आहिनि न, जी। ऊंधे में जोत जॻाइण वारा सिंधी। त असां इंटर बैंक ड्रामा कॉम्पिटिशन खां पोइ मां प्रोफेशनल स्टेज ते कदम वरितो। मां जसवंत जे हिकु ड्रामे जी रिहर्सल ॾिसंदो हुयुसि, निंड न कर नादान। आई डोंट नो मिस्टर राजपाल, तव्हां इहो नालो अलाए छो कीअं विसारे वियो उन लिस्ट में। इट शुड बी ऑन द टॉप ऑफ इट। निंड न कर नादान विच आई थिंक 28 या 30 शोज़ करे चुका है। मां हिन जी रिहर्सल ॾिसंदो हुयुसि ऐं दिलि थींदो हुयो यार हिकु रोल त मां हिन मां ही रोल पर्टिकुलर मां पा कंदुमि। ऐं भॻवान मुंहिंजी ॿुधी वरिती यार, मां उहो ई रोल मां कयो जेको पहिरियों दोस्त हिकु जसवंत जो ही वॉज फ्रॉम अहमदाबाद, किशोर हुयो, त उन उहो हली वियो वापसि अहमदाबाद ऐं पोइ मूंखे उहो रोल मिलियो ऐं पोइ मां उहो रोल कयो एंड आई एंजॉयड। आई डिड 28 शोज़ ऑफ डॉक्टर इन दैट प्ले। ऐं इन ई तरह पोइ उन खां पोइ असीं घणा ई प्लेस कयासीं। ऐं एक मिनट हा, त इन घणा ई प्लेस कंदे कंदे पोइ आख़िर जसवंत कुमार खे असां सुञाणो वियासीं। ॾिठो वियो त ही गेव आर्टिस्ट खे सॼी फुल फ्रीडम ॾींदो हुयो, हुन जूं सजेशंस ॿुधंदो हुयो ऐं इम्प्लीमेंट बि कंदो हुयो। ऐं पर हू मुंहिंजे बारे में ॿियनि आर्टिस्ट खे छा चवंदो हुयो, डोंट डिपेंड ऑन बलदेव। जी हुनजो आवाज़ हुयो ख़तरनाक, डोंट डिपेंड ऑन बलदेव, ही इज़ खतरनाक आर्टिस्ट। मतलब छा? मां प्रेम चोपड़ा न आहियां, शक्ति कपूर न आहियां। खतरनाक आर्टिस्ट माना जी। मूंखां ड्रामे में क्लू वठणु ॾाढो मुश्किल आहे। मां पंहिंजी सेंटेंस किथे ख़तम कंदुमि मूंखे बि न ख़बर हूंदी आहे त साम्हूं वारो आर्टिस्ट कीअं कंदो। पर इन हूंदे बि असां जी। घणा ई साल कमु कयासीं, ठीकु आहे, हलंदा रहियासीं। ऐं पोइ हिकु मिनट वॉट आई हैड टू से लिखी करणु ज़रूरी आहे, छाकाणि त वरी कुझु इम्पोर्टेंट शइ न रहिजी वञे थी, राति जी निंड छुटी वेंदी। हा, जॾहिं बि असां जी सर। आउट ऑफ बॉम्बे शो कंदा हुआसीं, अहमदाबाद, इंदौर या हेॾे होॾे, तॾहिं मां जसवंत जो वज़ीर हूंदो हुयुमि। वज़ीर माना सिपह सालार माना सेना में सबसे आगे, लड़ने के लिए बलदेव कालरो, बुरा काम करने के लिए बलदेव कालरो। यानी कि जॾहिं ड्रामा थींदा हुया 3 एक्ट प्लेस, सेकंड एक्ट खां पोइ सेकंड इंटरवल में कोई हा बलदेव कालरो तव्हां आहियो, हा चओ पेमेंट। थर्ड बेल वठण खां अॻु पेमेंट वठण जो कमु मुंहिंजो हुयो। होटल जो बरोबरु आहे की न जी। मुंहिंजो हुयो। मतिलबु बंदूक मुंहिंजे कंधे तां हलाईंदो, पर त घटि मौक़ा हुया, नॉट हमेशह, कॾहिं कॾहिं उहो ईअं कंदो हुयो। ओके, त ईअं थींदे थींदे आख़िर हलंदा हलियासीं। पोइ आख़िर बसि पोइ जीअं चवंदा आहिनि न,
जसवंत एक मोटो चश्मो पाईंदो हुयो, थुलो कांच वारो। स्मोकिंग किल्स एंड ड्रिंकिंग डिस्ट्रॉयज। शायदि हुन बरोबर ध्यान सां न पढ़ियो, असांजो नुक़सान थी वियो। जेको जीअं भॻवान जी मर्ज़ी हुई उनजी यादि में मां ईअं चाहींदुमि त मां ॾिसां थो त नरेश चावला बि तव्हां सां गॾु वेठो आहे, त मां ऐं नरेश चावला जॾहिं तव्हांखे कन्वीनियंट थिए हिकु नंढी स्किट करे छॾियां। नरेश जी नरेश खे यादि हुजे त छा आहे उहो जी 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 तव्हांजो सर। नालो छा आहे वारो हिकु निंड न कर नादान जो? नरेश चावला जी खे असां सां कनेक्ट कयो वञे। हा, हा, हा। त जॾहिं तव्हां कन्वीनियंट चओ असां हिकु ॿी 30 मिंटे जी या हिकु स्किट कंदासीं। दैट्स ऑल। बाक़ी मूंखे जेकी चवणो हुयो त बस ठीकु आहे, जेतिरो टाइम ॾिनो वियो अथव एतिरो सभु कुझु चई सघियुमि। थैंक यू वेरी मच। बाक़ी चओ हींअर वी स्टार्ट या नरेश चावला जी खे सर सां कनेक्ट कयो वञे। जी जी हरिओम, मां आहियां तव्हां सां गॾु ई आहियां। नरेश जी। ओके। हाय नरेश। मां तव्हां जी सां जी गॾु सर, ई तव्हांजो आहियां। वीडियो कोन पियो अचे। हा, कहिड़ो निंड प्ले जो नालो छा हुयो? न कर नादान। हा, ओके 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 ओके। त निंड न कर नादान मां हुयुमि। मां बलदेव, डॉक्टर जो रोल। हाँ बोलो। कैन यू हियर मी? हाँ हाँ आई कैन। ओके बोलो। ओके। हाँ चलो त शुरू था कयूं। निंड न कर नादान जी हिकु 2 मिंट जी स्किट। राइट स्टार्ट। असां तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो हूंदो। अरे मुंहिंजो मतिलबु आहे हूंदो त ज़रूर, पर छा हूंदो? अरे चयमि त सही हूंदो, ॿियो छा? साईं हूंदो ज़रूर हूंदो, सभिनी जो नालो हूंदो आहे त तव्हांजो बि हूंदो, पर आख़िर नालो अथव छा? अरे बाबा घणा भेरा चवां हूंदो हूंदो हूंदो, मुंहिंजो नालो हूंदो। साईं मां बि तो चवां हूंदो। अॼुकल्ह कुतनि ॿिलियुनि जा नाला था हुजनि त तव्हांजो कीअं न हूंदो? त तव्हांजो बि त कोई नालो ज़रूर माउ पीउ रखियो हूंदो, पर छा रखियऊं तव्हांजो नालो? अरे रखियो हुयो न त चवे था त न हूंदो। मुंहिंजो नालो साईं हूंदो। ज़रूर हूंदो। साईं ॾिसो, जे तव्हांखे पंहिंजो नालो ॿुधाइण में शर्म ईंदो हुजे त ठहियो, न ॿुधायो खणी, इन में छा आहे? अरे ओ छा चवे तो छा थी नालो? तुंहिंजो छा आहे नालो पहिरियों इहो ॿुधाए? अरे मां चवां त मुंहिंजो नालो आहे डॉक्टर हूंदो। डॉक्टर जी स्पेलिंग ख़बर अथई? मां ख़बर हूंदा हूंदो, HUNDO हूंदो। डॉक्टर राज। अच्छा हूंदो। हाँ नालो यार हूंदो। हाँ हूंदो। जी भी को नालो है? बेवकूफ। हाणे इंजेक्शन हणी हूंदो करे छॾींदो मैं। रख भला। ॿियो बाक़ी हिकु ॿियो फोन हाथ ऊपर गिंडल दास गोली मार। फ्री में सब न ॾेखारिबो आहे। थैंक यू राजपाल। ओके चलो मेरी तरफ से छुट्टी। हाँ निखिल जी। अरे निखिल निखिल चाय पीअण वियो यार, ये सुठी ॻाल्हि न आहे। असां चाय पीती न आहे। हेलो। हाँ हाँ चलो निखिल जी थैंक यू सर। जी फॉर जी असांखे मौक़ो ॾिनो आहे असांजी यादगार जी सर। जी सर माना असांखे जी सर तव्हीं असां सां गॾु जुड़िया उन लाइ हा असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। तव्हीं पंहिंजो वक़्तु कढी पाण असां सां जुड़िया, ॾाढो सुठो लॻो सर। महिरबानी सर तव्हांजी, खोड़ खोड़ महिरबानी। मार्च खां वठी वक़्तु ई वक़्तु आहे। खाली सेफ डिस्टेंस, एतिरो सेफ डिस्टेंस आहे जो उल्हासनगर घणो ई परे थी लॻी वञे। मां असां बम्बई हूअं ई सेफ डिस्टेंस आहे, अलाए घणो डिस्टेंस थी वियो आहे। चलो यार ओके थैंक्स। जी जी नरेश जी मिलेंगे। महिरबानी सर। जय झूलेलाल। ओके जय। जी सर। तो दोस्तों ही हुआ बलदेव कालरो जी, असां सां गॾु जुड़िया ऐं पंहिंजूं केतिरियूं यादगिरियूं पिणु वंडियूं ऐं हिकु इस्म पिणु पेश करे ॾेखारियो, जंहिंजे लाइ असीं उन्हनि जा तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं। दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त जसवंत कुमार मनसुखानी जी हिकु स्पेशलिटी जेका हिकु खूबी हूंदी हुई, जंहिंजे लाइ उन्हनि जी काफ़ी साराह कई वेंदी हुई, उहा हूंदी हुई सिंधी नाटकनि में, सिंधी रंगमंच ते लाइट डिज़ाइन। जॾहिं हिकु ड्रामा हिकिड़ो नाटक तव्हांजे साम्हूं पेश थींदो आहे त उन ते जेको लाइट सां रांदि थींदी आहे, उन में जसवंत कुमार साहब पाण माहिर हुआ।
उन्हनि खे माहिरियत हासिल हुई जीअं हिकु साज़ींदड़ जा हथ पंहिंजे साज़ ते पिया थिरकंदा आहिनि ऐं उनखे को इंसान पकड़े कोन सघंदो आहे, तीअं ई हूंदा हुआ जसवंत कुमार मनसुखानी जी जॾहिं उहे लाइट जो पैनल संभालींदा, तॾहिं कंहिं वक़्तु कहिड़े कैरेक्टर जे मथां लाइट ॾियणी आहे, कहिड़े इस्म खां पोइ फेड आउट थींदो, किथे असांखे फुल लाइट खपे, उनमें उन्हनि जो हथ को बि कोन पकड़े सघंदो। त दोस्तो हिन सां ई हाणे अॻिते था वधूं पिया। मां हाणे तव्हांजे साम्हूं कोठींदुसि नरेश चावला जी खे, जेके पाण पिण सीनियर आर्टिस्ट आहिनि। उन्हनि जसवंत कुमार मनसुखानी जी सां केतिरा ई इस्म सिंधी रंगमंच ते पेश कया आहिनि ऐं उन मां ख़ासि जेको मूंखे यादि आहे त मां पंहिंजे पिता रमन राजपाल जी सां गॾु ॾिसंदो हुउसि, हिकिड़ो नाटक आहे उन्हनि जो जंहिंजो नालो आहे जोए त पंहिंजी। उनमें ही फीमेल कैरेक्टर कंदा हुआ ऐं उहो तमामु मज़ाकी ऐं यादगार कैरेक्टर हो। सर, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। हरिओम, जय झूलेलाल। जय झूलेलाल सर। सर मां तव्हांखे जी न मां तव्हां चओ, निखिल चओ। जी सर। न सभ खां पहिरीं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां पंहिंजे उस्ताद जसवंत कुमार जे बारे में कुझु ॻाल्हाए सघां। इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे ऐं मां सिंधु सखा संगम खे बि थैंक यू चवंदुसि जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो, छाकाणि त जीअं तव्हां चयो त हू हर फन मौला हुआ। हक़ीक़त में हुननि खे हर फन हो थिएटर जे रिलेटेड, न सिर्फ एक्टिंग, न सिर्फ डायरेक्शन, न सिर्फ लाइटिंग, म्यूजिक, स्टेज सेटिंग, तव्हां जेको चओ थिएटर जो माना हिकु हिकु MM जी उन्हनि खे जानकारी हूंदी हुई। इहो त गुण हुयो उन्हनि में। त ऐं ॿियो सभ खां वॾी ॻाल्हि इहा हुई जो ही वॉज वेरी आर्टिस्ट फ्रेंडली। आर्टिस्ट जी ज़रूरत छा आहे, आर्टिस्ट रिहर्सल ते आयो आहे, आर्टिस्ट अॼु मूड में आहे या न। असां त उन ज़माने में निखिल तव्हांखे मां छा ॿुधायां, असां सॼो ॾींहुं कमु करे पोइ शाम जो 7 बजे सीता सिंधु भवन में रिहर्सल्स कंदा हुआसीं। ऐं मुंहिंजो प्रोफेशन ईअं हूंदो जो मां अनप्रिडिक्टेबल हूंदो हुउमि, भई 7 पहुचंदुमि या न पहुचंदुमि या 9 वॼी वेंदा। पर ही वेहंदो हो मुंहिंजे लाइ, मूंखे रिहर्सल ॾियण जे लाइ, या कंहिं बि आर्टिस्ट, आई एम नॉट टॉकिंग अबाउट पर्टिकुलरली माई सेल्फ, हर आर्टिस्ट खे कंफर्ट ॾींदो हो। जीअं आर्टिस्ट कंफर्टेबल रहे त उहो उनजी जेका कला आहे, उनजी जेका आर्ट आहे, उहा निखिरजी अचे थिएटर स्टेज ते। असांखे फ्री हैंड मिलंदो हर शइ जो, असांखे कंहिं बि ॻाल्हि में रोक टोक न हूंदी हुई। मूंखे यादि आहे मां जसवंत सां 1975 में मिलियो हुउमि। उन वक़्तु मां कॾहिं स्टेज ते कमु कयो न हो, पर हिकिड़ी इच्छा हूंदी हुई भई मां एक्टिंग कयां। पोइ हिननि सां बैंक ऑफ इंडिया में फाउंटेन ते मिलण वियो हुउमि। उन्हनि मूंखे सीता सिंधु भवन जो ॾसु ॾिनो, भाई अचो हुते। पोइ मां वञी करे रिहर्सल्स खाली ॾिसंदो हुउमि, ऑब्ज़र्व कंदो हुउमि। अलाए घणा ई महीना मूंखे खाली ऑब्ज़र्व कराई। ऐं उन खां पोइ मूंखे स्टेज सेटिंग जो कमु ॾिनई। वॾियूं वॾियूं टीन जूं पेटियूं मूंखे टे पेटियूं ॾींदो हो, जंहिंमें सॼो असांजो प्रॉपर्टीज़ हूंदियूं हुयूं ऐं मूंखे लिस्ट ॾींदो हो। ऐं उन ज़माने में त असां 1 एक्ट प्लेस न कंदा हुआसीं, असां 3 एक्ट प्लेस थींदा, फुल लेंथ प्लेस। त उन्हनि जी सॼी प्रॉपर्टी जी लिस्ट, एक्ट वाइज़, सीन वाइज़, ऐं मूंखे उहो जिम्मो ॾिनो वियो हो त उहो तूं प्रॉपर्टी स्टेज ते रखंदे। उहो कंदे 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 हलंदे हलंदे पोइ हिकिड़ो नंढो हवलदार जो रोल ॾिनई ॾिसण जे लाइ, भई तूं छा थो करे सघीं थिएटर स्टेज ते। पोइ हवलदार जो रोल मिलियो। उन खां पोइ जीअं तव्हां ज़िक्र कयो जसवंत जोए त पंहिंजी जो, त जोए त पंहिंजी में मूंखे मेन रोल मिलियो जेको टिल्लू ऐं टिल्लीअ जो रोल हो, जेको तमामु माण्हुनि खे वणियो हो। ऐं उन जूं त असांखे घणेई यादगिरियूं आहिनि। हिकु यादगिरी उन हिकु प्ले जी मां ॿुधायां तव्हांखे। असां भोपाल में शो करणु वियासीं। भोपाल में शो पूरो थियो त असां उन ई राति जो असांजी ट्रेन हुई वापसि बॉम्बे अचण जी। पर इहो इतिहास में कॾहिं न थियो हूंदो, आई एम श्योर, त असांखे ऑर्गेनाइज़र्स ट्रेन पकड़ण न ॾिनी। असांखे चयूं तव्हां वापसि रूम में हलो, तव्हां अॼु बॉम्बे न वेंदव, असांखे पब्लिक डिमांड ते इहो शो वरी सुभाणे करणो आहे। उन्हनि
वरी उहो थिएटर बुक कयो आहे, ॿिए ॾींहुं वरी ऑडियंस आई आहे ऐं उहो कैरेक्टर, उहो प्ले एॾो माण्हुनि खे वणियो, एतिरो वणियो हो। जी ऐं उन प्ले जी त माना असांजूं अहिड़ियूं यादगिरियूं आहिनि, चई करे बसि कयो। नॉट जी। ओनली जोए त पंहिंजी निंड न कर नादान में मूंखे मिलियो रोल, ॿिया प्लेस कयासीं ऐं उनखे ईअं हूंदो हो न भई, जीअं मां तव्हांखे ॿुधायां पियो, भई आर्टिस्ट खे कंफर्ट ॾींदा। इफ यू आर नॉट इन द मूड टू रिहर्स, चवंदो वेही रहो, थक भंज, चांहि पी, नाश्तो कर, उहा कंफर्ट। ऐं असांजे आउट ऑफ बॉम्बे शो कयूं त असांजी हर ॻाल्हि जो ख़्यालु रखंदो। जीअं बलदेव कालरो जी चयो त ही वॉज द फ्रंट रनर। कुछ भी खपे आर्टिस्ट के, जे आर्टिस्ट जे मुंह मां निकती ॻाल्हि भाई मूंखे हीअ शइ खाइणी आहे या हीअ शइ पीणी आहे, नो क्वेश्चन्स आस्क्ड, उहा असांखे मुहैया कराई वेंदी हुई। माना कंफर्ट बि ॾिसंदो आर्टिस्ट जो। ऐं रिहर्सल्स ते विश्वास कंदा, रिहर्सल्स ते असां का अहिड़ी सीन हूंदी जो रिहर्सल कंदासीं त असांखे पाण खे खिल ईंदी हुई, त असां खिली खिली ऊंधा थींदा हुआसीं। पर जसवंत कुमार एतिरो पेशेंटली असांखे ॿुधंदा, वेही रहंदा, चवंदा खिली वठो। पर पोइ चवंदा छा हुया, जे तव्हां खिलंदव, जे तव्हां खिलंदव त डेफिनेटली ऑडियंस खे वणंदो, ऑडियंस ज़रूर खिलंदी, त तव्हां पाण खिली वठो। ॿी ॻाल्हि, असांखे सपोज असांखे जे असांजा फैमिली मेंबर्स अचणु चाहिनि, भाई मूंखे पासूं खपनि जसवंत, मूंखे असांखे सभिनी खे चवंदो तव्हांखे घणियूं पासूं खपनि, ईअं न को ॿ पासूं 4 पासूं, चवंदो 20 25 30 50 जेतिरियूं तव्हांखे खपनि तव्हां पासूं वठो, पहले मां ॿियूं पासूं पोइ विराईंदुमि। जे तव्हांजा ई माइट न ॾिसंदा प्रोग्राम त पोइ करण जो मतिलबु छा? आई एम श्योर मुंहिंजा सभु जेके साथी कलाकार आहिनि सभिनी खे इहे ॻाल्हियूं यादि हूंदियूं। माना एतिरो एकोमोडेटिंग माण्हू हो जो माना वी डोंट हैव वर्ड्स टू डिस्क्राइब अबाउट हिम। ऐं ॿी ॻाल्हि, भाई जॾहिं रिहर्सल कंदासीं असांखे को डायलॉग, को अखर ज़बान ते न वेहे त असांखे इम्प्रोवाइज़ करणु, ऐं उहो सॼो फ्री हैंड ॾींदो, जेकी तव्हां चाहियो उहो कयो, पर मीनिंग न चेंज थिए, वल्गैरिटी न अचे, बाक़ी सभु तव्हांखे छूट आहे। मूंखे त हिकिड़ो किस्सो यादि आहे, असां ऑल इंडिया लेवल ते कॉम्पिटिशन कईसीं, स्टेप बाय स्टेप, कदम दर कदम, प्ले जो नालो, 2 आर्टिस्ट, रुॻा 2 आर्टिस्ट, नीरू आसरानी ऐं मां ऐं जसवंत कुमार। अच्छा, ऑल इंडिया लेवल ते असांजी कॉम्पिटिशन आहे। तव्हां विश्वास कंदा, जसवंत असांखे रिहर्सल घणी कराई? रुॻो हिकु ॾींहुं, 1 कलाक जो प्ले ऑल इंडिया लेवल ते असांखे वञिणो आहे ऐं एक्सपेरिमेंटल प्ले हो। रुॻो हिकु ॾींहुं सुबुह जो 9 खां राति जे 9 ताईं कराई ऐं चई मूंखे ख़बर आहे नाउ द ट्रॉफी इज योर्स। उहो विश्वास बि रखंदो हुयो आर्टिस्टनि ते। आर्टिस्ट अगरि न अची सघे रिहर्सल ते त हुनजी प्रॉक्सी पाण ॾींदो। हर हिकु ॻाल्हि, हर हिकु माण्हूअ जा डायलॉग यादि, छाकाणि त पाण लिखंदो। ही वॉज अ वेरी ब्रिलियंट राइटर। स्क्रीन प्ले त अहिड़ो ज़बरदस्त, डायलॉग त अहिड़ा ज़बरदस्त लिखंदो हो जो जंहिंजो कोई मिसाल ई कोन्हे। He was very good. I mean, as a team leader, he was the best. मां त मूंखे नथो लॻे अहिड़ो को माण्हू वरी को ईंदो। हा, बिल्कुलु बिल्कुलु, ज़रूर हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदुसि हिते, बिकॉज़ जसवंत कुमार खां पोइ जे मां सच्चीअ दिलि सां कंहिं ग्रुप खे पंहिंजो सम्झी करे कमु कयो आहे त उहो आहे सिंधु सखा संगम। बिल्कुलु जी। ये सेम गुण जूली में आहिनि। जूली बि इन ई रीत, उन जे ई नक्शे कदम ते हली करे सभिनी सां एकोमोडेटिंग थींदी आहे। एंड आई एंजॉय अ लॉट। जेको मूं जसवंत कुमार सां एंजॉय कयो उहो हींअर आई कैन एंजॉय विद जूली। जी सर। सर महिरबानी जो तव्हीं असां सां गॾु जुड़िया, पंहिंजूं अनमोल यादगिरियूं असां सां शेयर कयूं, तंहिंजे लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां। महिरबानी। जय झूलेलाल सर। थैंक यू। जय झूलेलाल। जीअं त सर ॿुधायो त हू सिंधु सखा संगम सां पिणु जुड़ियल आहिनि। सिंधु सखा संगम जो हिकु सुपर डुपर हिट नाटक जेको आहे दीवान गोवर्धन दास गोपलाणी, उन में ही पिणु अहम किरदारु निभाईंदा आहिनि ऐं माना पंहिंजे परफॉर्मेंस सां
ऑडियंस खे मंत्रमुग्ध करे छॾींदा आहिनि। दोस्तों, मां तव्हांखे इहो बि ॿुधाइण चाहींदुमि त जसवंत कुमार मनसुखानी साहब खे तजुर्बाती नाटक करण में ॾाढो चाह हूंदो हो। उन्हनि केतिरा ई तजुर्बाती नाटक पिणु कया। उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो फेमस नाटक आहे जंहिंजो अनुवाद पिणु उन्हनि पाण कयो हो, सच छा आहे, यू बी द जज। कोर्टरूम जो सीन हूंदो हो, बाक़ाइदे रंगमंच ते कटघरा रखिया वेंदा हुआ, जज जी कुर्सी रखी वेंदी हुई, जज जो सॼो पैनल ठाहियो वेंदो हो ऐं उहो नाटक एतिरो त लाजवाब आहे, एतिरो त लासानी आहे। ऐं जॾहिं जसवंत कुमार साहब उनखे हिदायत कंदा हुआ, उन नाटक जी हिदायतकारी कंदा हुआ, त पोइ बसि छा चइजे, हैड़े है। दोस्तों, अचो त ॾिसूं था पिया हिकिड़े नाटक जो दृश्य जंहिंजो नालो आहे शल अहिड़ी कंहिंसां न थे। इन नाटक खे असीं औरत ऐं बोतल नाले सां पिणु सुञाणींदा आहियूं। इहो नाटक स्क्रीन प्ले ऐं डायरेक्शन कई आहे असांजे उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जी। शल अहिड़ी कंहिंसां न थे। छी, ये बाटली छा दिया है? कांच जी आहे। कांच जी आहे इहा त मूंखे बि ख़बर आहे, पर छा जी आहे इहो थी पुछां। मां सच तो चवां, हीअ बोतल हिन घर में कीअं आई, इन जी त मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न आहे। हा, कूड़, बिल्कुलु कूड़। सच सच ॿुधाए, कहिड़ो दुख अथव? कहिड़ी ॻाल्हि खां एतिरो निराश थी विया? जे तव्हां न करियो हा त मां पेके दौड़ी वञा हा। अरे, पर तोखे कंहिं चयो त मूंखे तुंहिंजे पेके वञण में को एतिराज़ आहे? ॿिए दफ़े तूं 4 ॾींहं न 40 ॾींहं वञजांइ, पर हींअर इहो रोअण बंदि कर, सम्झे? हाणे हिन पूने मां पंधु करे आई आहीं, थकिजी पई हूंदी। हल हल। दोस्तों, जीअं त असीं हिन दृश्य में ॾिठोसीं त नरेश चावला जी पाण पंहिंजी अदाकारी पेश करे रहिया हुआ। दोस्तों, मूंखां अॻु में तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाइण में ग़लती थी वई त नरेश चावला जी सिंधु सखा संगम जे आई लव यू नाटक में पंहिंजो इस्म पेश कंदा हुआ, पंहिंजे कला जो जौहर ॾेखारींदा हुआ। मां ग़लती कई तव्हांखे ॿुधाइण में, तंहिंजे लाइ मूंखे माफ़ कंदा। दोस्तों, अचो त हाणे अॻिते था वधूं पिया ऐं नेक्स्ट गेस्ट सां मिलंदासीं जंहिंजो नालो आहे सिंधु जसवंत कुमार मनसुखानी। मां इन्हनि जे लाइ बसि एतिरो चवंदुमि त सिंधु जसवंत कुमार मनसुखानीअ खे असांजे उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जी जे सुपुत्री थियण जो सौभाग्य प्राप्त थियो आहे। अॼु हू सिंधी रंगमंच ते न, पर कला जे खेत्र में ई एज़ अ जर्नलिस्ट पंहिंजी कला जो जौहर पेश करे रही आहे। अचो त ॿुधूं था पिया सिंधु जसवंत कुमार मनसुखानी जी असांजे उस्ताद पंहिंजे पिता साहब जसवंत मनसुखानी जी जे लाइ छा। मुंहिंजे मन में त हुननि जी पहिरीं आइडेंटिटी हिकु आर्टिस्ट जी ई आहे ऐं हुननि जो जेको पैशन हो पंहिंजे आर्ट लाइ, थिएटर लाइ, उहो पैशन उन्हनि जी लाइफ में बि जंहिं तरीक़े सां मूंखे ऐं कंहिं ॿी शइ खे प्यार कंदा हुआ, उन शइ में, उन प्यार में पैशन हूंदो हो। फॉर एग्ज़ाम्पल, उहे उन्हनि खे एनिमल्स वणंदा हुआ, जेतिरो मां सम्झी थी सघां, छो त उहे कबूतरनि लाइ दाणा विझंदा हुआ ऐं हुननि खे ॿार पसंदि हुआ त उहे ॿारनि खे जाम प्यार कंदा हुआ। लाइक केतिरो कोई बि ॿार हो हुनखे हुननि खे जाम वणंदो हो हुननि सां खेॾणु। हिकु दफ़ो असां बेलापुर में किथां अचूं पिया एंड देयर वाज़ अ बंच ऑफ डॉग्स ऑन द रोड ऐं हिकिड़े डॉग खे हुननि सुञातो कि शायदि हुन डॉग खे उहे पहिरीं खां सुञाणींदा हुआ त हुननि से हुन डॉग सां ॻाल्हाइनि पिया। So you could see all the positivity and the love, shine through in his personality. And मुझे ख्याल सां अॼु अगरि उहे हुजनि हा ऐं अॼु जेतिरा आर्टिस्ट के प्लेटफॉर्म्स आहिनि when it comes to creating and putting out your work, मूंखे लॻे थो त भई हू सभु हिननि प्लेटफॉर्म्स खे एक्सप्लॉइट करना to put out his work to propagate Sindhi culture.
ऐं मूंखे लॻे थो त भई अगरि असां त दोस्तों, ही हुई सिंधु जसवंत कुमार मनसुखानी जी। हाणे मां तव्हांजे साम्हूं कोठ ॾींदुसि अनिल सदानी जी खे। अनिल सदानी जी पाण सीनियर आर्टिस्ट आहिनि। हिननि केतिरा ई साल जसवंत कुमार मनसुखानी जी सां सिंधी रंगमंच ते कमु पिणु कयो आहे ऐं अॼु हू पंहिंजी हिकु संस्था हलाए रहिया आहिनि जंहिंजो नालो आहे सिंधु लहर, ऐं सिंधु सखा संगम सां पिणु सर जुड़ियल आहिनि। ऐं अनिल सदानी जी असांजे दीवान गोवर्धन दास गोपलानी में हिकु अहम किरदारु निभाईंदा हुआ। सर, तव्हांजो स्वागत आहे। नमस्ते। जय झूलेलाल। जी सर। सर, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हीं जसवंत कुमार जी सां तव्हांजे साम्हूं जॾहिं बि उहो नालो खयो वेंदो आहे जसवंत कुमार मनसुखानी जी, त तव्हांजे मन में कहिड़ी हिकिड़ी अहिड़ी यादगिरी या किस्सो उभरी ईंदो आहे त उहो ज़रूरु असां सां ऐं असांजे दर्शकनि सां वंडींदा। हा, यादूं त इलाही आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जसवंत जो नालो ॿुधी पहिरीं त हिकिड़ी लाइव वायर सेंसेशन थींदो आहे न, तीअं थी वेंदो आहे कि जसवंत ॿुधो तव्हां चवंदा कि भई कहिड़े बि टाइम ते सम्झो हाणे को आराम कंदा हुजूं या सुम्हिया पिया हुजूं, जसवंत जो नालो ॿुधी के त ईअं थींदो आहे कि भई ॼण त कुझु हिकदमि ईअं लाइव वायर थी वेंदी आहे। सो आई शुड से, जीअं सभिनीनि चयो, आई बिलीव जेका मुंहिंजा सीनियर्स आहिनि, नरेश चावला आहे, बलदेव कालरो आहे, इहे सीनियर हुआ जॾहिं असां जॉइन कयोसीं। मां जसवंत जी जॉइन कयो 1986 में, ऐं मौक़ा बि सुठा मिलिया। मौक़ा मतिलबु मां जॾहिं स्टार्ट कयो, जीअं नरेश ॻाल्हि कई कि हिकिड़ी कॉम्पिटिशन जे प्ले जे लाइ सिर्फ़ु कलाक या हिकु ॾींहं जी रिहर्सल उन्हनि खां कराई, त मां बि जॾहिं पहिरियों दफ़ो मिलण वियोसांसि कि भई मूंखे रोल करणा आहिनि ऐं मां करणु थो चाहियां, ऐं ॾिठो वञे त मुंहिंजी उमिरि ओॾी महिल 19 या 20 साल हुई, टू बी फ्रैंकली, मतिलबु 21 साल जी उमिरि हुई। मां 19 में त मां रमेश जानी खे जॉइन कयो, त रमेश जानी लाइ बि मूंखे चङा घणा रिस्पेक्ट्स आहिनि कि भई ओॾी महिल असांजो ख़ाली स्टेज जो इंट्रस्ट हो, ऐं इंट्रस्ट खां पोइ असां जॾहिं उते वियासीं त तराशण जो कमु हुननि कयो। उनखां पोइ तराशण खां पोइ जॾहिं असां जसवंत पाण पहुतासीं या मां पहुतुसि, त मूंखे बि ईअं ई ॾिनी स्क्रिप्ट कि भई इहा स्क्रिप्ट खण ऐं 3 ॾींहंनि में असांखे किथे मां तो किथे प्रोग्राम हो उते तोखे करिणो आहे। मां पाण टेंशन में अची वियुसि कि भई मां हिते हिननि 3 ॾींहंनि में कीअं प्रिपेयर कंदुमि, जिते असां 6 महीना रिहर्सल कंदासीं, हिते 3 ॾींहंनि में नाटक में मां बीह कीअं सघंदुसि करे। बट हिकिड़ो कॉन्फिडेंस चइजे या ॻाल्हाइण जे नमूने सां हुननि जो जेको हिकिड़ी विजन एॾी सुठी हूंदी हुई कि भई जंहिंखे बि रोल ॾींदा हुआ या जंहिंजे लाइ बि रोल लिखंदा हुआ, त कैरेक्टर ॾिसी करे अहिड़े नमूने सां सुठे नमूने सां लिखंदा हुआ, ऐं सचमुच में करिश्मो थी वियो उहो कयो। बाक़ी हाणे सिलसिलेवार ॾिसूं त जेका जेका नाटक मूं जसवंत सां कया, उन में हिकिड़ो पहिरियों प्ले कयो बाक़ी इतिहास। त मां पंहिंजा जेका दोस्त आहिनि उन्हनि खे बि यादि ॾियणु चाहींदुसि कि असां जॾहिं रिहर्सल ते वकोला में मिलंदा हुआसीं, त उन प्ले जे लाइ चङी घणी रिहर्सल कई। मैडम पुष्पा माली जेका हयात उन्हनि, उहे उन प्ले में हुआ, ॿिया 2 टे आर्टिस्ट दिल्ली जा बि हुआ, ऐं चङो सुठो डिटेलिंग में सुठे नमूने सां प्ले कंदा हुआ। त हुनजो बि किस्सो ईअं थियो कि असां प्ले कयोसीं पहिरीं, पोइ 2 सालनि खां पोइ उहो प्ले वरी करण जो मौक़ो मिलियो। त मां जॾहिं रिहर्सल ते सीता सिंधु भवन में पहुतुसि, त मूंखे चईं कि भई तूं शुरू थी वञ। मूं चयो मूंखे यादि न आहिनि जसवंत डायलॉग, इहे यादि न आहिनि। त जीअं नरेश ॻाल्हि कई कि ही वॉज मेकिंग एवरी आर्टिस्ट वेरी कंफर्टेबल। जी, कंफर्टेबल में मतिलबु कीअं चईं कि भई तूं शुरूआति त कर, तोखे यादि अची वेंदा डायलॉग। त जेको नमूनो सेखारण जो हूंदो या पहिरीं जॾहिं असां कयल रिहर्सल हूंदी हुई, सो 2 सालनि खां पोइ निकिल उहे डायलॉग, ईअं ख़ाली मूंखे ईअं चइबो आहे न कि भई खो खो रांदि तव्हां ॿुधी आहे कि न, खो खो जीअं हूंदी आहे तीअं ख़ाली चवनि ठक करे मां डायलॉग शुरू थींदा, ठक करे मां डायलॉग शुरू थींदा। मां चयो ही छा थी वियो, ऐं आई वॉज ऑल्सो सरप्राइज कि भई ही कीअं थी वई ॻाल्हि। सो आफ्टर दैट वॉट आई रिमेंबर, मुंहिंजो जेका प्ले असां कयासीं उन में मां पायां थो हरफन मौला हो, ऐं विच में हा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकी ख़ासि चवणु चाहींदुसि, ऐं मिस्ड आउट कि उनखां पोइ मूंखे टेक्निकली उन्हनि मां एॾो सिखणु मिलियो। ही वॉज जस्ट एन एनसाइक्लोपीडिया आइडिया। उहे उन्हनि जो जेको सभु कुझु सभिनीनि ॻाल्हियुनि में, सभिनीनि खेत्रनि में, सभिनीनि जो उन्हनि जो उनखे आइडिया हूंदी हुई। मतिलबु जीअं चइजे लाइट हुजे, सेटिंग हुजे, सेटिंग खां पोइ प्रॉपर्टीज़ हुजनि, प्रॉपर्टी असां कीअं हैंडल करियूं, प्रॉपर्टी हैंडलिंग जो बि आर्टिस्ट रोल कंदे कंदे उहो प्रॉपर्टी हैंडल कंदो हो, जेतोणीकि असां बि करियूं था ईअं न। हाणे जयश्री आहे या जूली सां गॾु दीवान कयो या उन्हनि सां गॾु जुड़ियल हुअसि, त मतिलबु काई कहिड़ी शइ खपंदी, त जेका नंढा नंढा रोल कनि था त उहो पुठियां बैक स्टेज ते इहे सभु सामान खणी ईंदा आहिनि। इहा हिकिड़ी टीम वर्क सुठी आहे, ऐं टीम वर्क सुठी हुअण जे करे ई कहिड़ी संस्था या उहा जुड़े थी या हले थी, इहे थिए थो।
तंहिं ख़्याल खां हुन में मां बालकनी जी बारी में जसवंत सां कटो चोए त पंहिंजी ऐं दुनिया दीवानी ॿिनि प्लेस जी मूं लाइटिंग कई हुई एंड ख़ुशी त थी छो त हिकु नंढी एज हुई ऐं सिखण पे मिलियो ऐं मूंखे ख़बर न हुई पोइ अॻियां कमु ईंदो करे त उहो कमु आयो बि त लाइटिंग कंदे कंदे असांजो मतिलबु उते हुन में इलाही ॿिया इस्म बि हुआ जीअं हुन में कुझु फटाकड़ा असां रखियासीं त लाइटिंग रखीसीं फटाकड़नि जे पुठियां उहो हरेश मूंसां कठो हूंदो आहे मिसिंग आउट हरेश एक्चुअली हरेश केसवानी त उहे फटाका असां रखियासीं टिकलियुनि जा रोल जेका हूंदा आहिनि उहे रखियासीं बाक़ाइदे वो लाइटिंग ॾिनी लाइटिंग खां पोइ हुन हुते फटाका ठक 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 जीअं ॿारया बम्बाटमेंट जो इहो सीन हुई उहो सॼो क्रिएट कयो स्टेज ते एंड हुन ई नाटक में रंग भवन शायदि हॉल आहे हिते मेट्रो जे पासे खां मूंखे यादि अचे थो त मां हुते वियो हुउसि त मूंखे चई अनिल तोखे अॼु लाइटिंग न आहे करणी मां चयो लाइटिंग न आहे करणी मतिलबु ऐं मां चंपल पाए वियुसि मां चयो हाणे असांखे कहिड़ी ख़बर छा तोखे वियासीं आराम सां चई न न अॼु तोखे रोल करणो आहे मूं चयो अरे बाप रे हाणे रोल मतिलबु इट वॉज ही वॉज टेकिंग ऑल द थिंग्स इन अ वेरी लाइट हार्टेड वे की भई कॾहिं टेंशन में कोन ईंदो हो कॾहिं कंहिंखे टेंशन ॾींदो कोन हो ऐं उन में मतिलबु सभु आर्टिस्ट ईअं हुआ की भई केरु हिते पियो करे केरु हुते पियो करे मतिलबु सभु रीडिंग पिया कनि कंहिं कारणनि जे करे थोरो शो में असांखे मैनिपुलेशन करणी हुई त मुंहिंजो जेको लाइटिंग जो हिसो संभाले करे मूं हुन में हिकिड़ो रोल बि कयो ऐं मज़ाक जी ॻाल्हि इहा आहे की भई उन में हिन रोल में हिकु त मूंखे रोल जी ख़बर न डायलॉग्स बि यादि न हुते अंडा मंडा यादि कया वरी पका थिया डायलॉग पोइ चयूं की हाणे तोखे हिन इंस्पेक्टर गोलीमार जो रोल करणो आहे त मां चयो ठीकु आहे त उन में हिकिड़ी अखि करणी बंदि त साॼी अखि मूं बंदि कई ऐं लिकी करे विंग्स मां ईअं मूंखे ॾिसणो हो त मां अखि बंदि हुई साॼी ऐं ॾाई अखि सां ॾिसां पियो सॉरी ॾाई अखि बंदि कई साॼी अखि हिन पासे हुई त मां ईअं ॾिसी था ॾिसां मूं चयो मूंखे ॾिसण बि नथो अचे मां स्टेज ते मां कीअं वञा हुननि खणी ॾिनो धिको पोइ हिकिड़ो को डायलॉग मां तव्हां चवां पियो वरी थोरो विंग्स जो ॿुधां पियो वरी पोइ चवनि पिया ईअं करे असां जो प्ले पूरो कयो मीन्स वॉज एन एक्साइटिंग थिंग फ्रॉम मी की हीअं बि करे सघिबो आहे स्टेज ते मीन्स इहो असां लाइव कयोसीं मतिलबु मज़ो अची वियो हुन में ॿियो हाणे जीअं हुन खां पोइ असां हनीमून ते अहिड़ो कयो हुन में आशा मूंसां गॾु रोल कयो त उहो बि सुठो वियो सुठो प्ले हो सुठे हुन सेटिंग थियल हुई 2 सेट्स जो हो उहो कयो एंड बेस्ट ऑफ बेस्ट सची ॿुधायां त मूंखे जेको मिलियो सो हरफन मौला में इलाही मतिलबु हिकिड़ो आत्मिक सुख चइबो आहे उहो मिलियो हुन में त असांखे कॾहिं निंड मां उथारे करे चवंदा की भई शो करणो आहे डायलॉग शुरू करे छॾियो त शुरू करे छॾियो हींअर बि असां करे नाउ वी हैव क्रॉस दैट एज बट एवरीबडी एंजॉयड ऐं ॿियो तव्हांजे पिताश्री श्री रमन राजपाल जी खे प्रणाम ऐं ॿियो हुननि सां बि असांजो लाॻापो रहियो हिकु प्ले में थींदो ईअं हो की भई जेका वॾा जेका सीनियर्स हुआ जंहिंसां हाणे सम्झो रमन राजपाल जी थिया जेतोणीकि जोली बि आहे ॿियो नरेश चावला आहे हिकिड़ी टीम वर्क में इहो हूंदो की भई किथे केरु कंहिंखे अहिड़े नमूने सां न गाइड कंदो की भई उहो करे सघे थो बसि कीअं तूं करी बसि ईअं कर उहो हिकिड़ी एंथुसियाज़म हूंदी हुई मीन्स किथे काई रॉन्ग हुई मां त पाण ॿिया सॼणो आहे विजय भावनानी जी खे बि मां उन्हनि वक़्त खां ॼाणा की उन्हनि जो बि ईअं हूंदो की भई हिन कैरेक्टर खे हाणे करणो आहे त कीअं कजे ऑब्वियसली हुन पासे उल्हासनगर पासे जेको तव्हांजा वर्कशॉप्स हलंदा हुआ या कॉम्पिटिशन जा प्लेस थींदा हुआ कॉम्पिटिशन जे प्ले में बि मुंहिंजो एक्सपीरियंस हिकिड़ो सुठो बीठो आहे की मूं इंसानियत हिकिड़ो नाटक खणी आयुसि पहिरियों प्ले मुंहिंजो प्ले मतिलबु मुंहिंजो ग्रुप जो जसवंती मूंखे स्क्रिप्ट ॾिनी प्रवीण सोलंकी जी लिखियल स्क्रिप्ट हुई उहा मां कई ऐं राति जा कुझु 2 या 3 थिया हुआ त वेठा हुआसीं बालकनी जी बारी हाणे तव्हां थिएटर शायदि ॾिठो हूंदो बालकनी जी बारी जो जी जी उते ॾिठोसीं ऐं परियां खां जसवंत खे ॾिठोसीं पिया की साइड वारी रूम में ईअं फतके पियो मां चई फतके छो पियो सम्झ में न पई ॻाल्हि ही वॉज सो ईगर दैट चइजे त हाणे असां सभु शागिर्द ई आहियूं त उनजी ख़ुशी पई थी की भई मूंखे बेस्ट डायरेक्टर जो अवॉर्ड मिलियो ऐं बेस्ट प्ले जो बि अवॉर्ड मिलियो त उन जॾहिं असां वठणु वियासीं त घुराई त चई की भई हिनखे बेस्ट डायरेक्टर जो अवॉर्ड ॾिनो थो वञे ईअं करे अनाउंस थियो सॼो इलाही ख़ुशी थी पहिरियों प्ले पहिरियों दफ़ो कॉम्पिटिशन में वियासीं ऐं जेको हुन सां कमु थियल हो त ऑटोमेटिकली उहो सॼो जीन्स में अची वियो असांजो की भई असां हुन सां पिया करणु लॻासीं त उहो प्ले जो अनाउंसमेंट थी बेस्ट डायरेक्टर जो मिलियो जीअं वठी करे मां निकिरंदो थियुसि त चई हिनखे वञणु कोन ॾींदुसि वापसि मां बि सोचियो भई छा छो वञणु ऐं असां सॼी हेॾी अॿुजाई हुई सम्झ में न पिया छो ईअं चई त पोइ चई की भई बेस्ट प्ले जो बि हिननि खे मिलियो आहे करे त सभु हेॾो ख़ुशि थिया
तो राति जो निकिरण वारा हुते वेही रहिया कि भई असां हुते रहंदासीं। मतिलबु इट वॉज अ वेरी गुड थिंग फॉर अस। ॿियो अचां थो वापसि हिन जेको सपननि जो सौदागर तव्हां ज़िक्र कयो, सपननि जो सौदागर जी वॉज अ मार्वलस प्ले, जी नॉट ओनली अबाउट द रिवॉल्विंग स्टेज, पर उनमें कैरेक्टर्स कंदे कंदे मां पाण लीड रोल कयो उनमें। उहो मराठी प्ले तां निकितल आहे, तोमी नवेस, प्रभाकर हाँ पणसीकर ठहियल आहे, उनजो असां कयोसीं एंड इट वॉज मार्वलस। इट वॉज फिनिश्ड विद इन अ पीरियड ऑफ 21 days एंड ऑल क्रेडिट गोज़ टू जसवंत कुमार मनसुखानी। मतिलबु उन्हनि जो जेको ट्रीटमेंट हूंदी हुई हर के प्ले जी, उनजी प्लानिंग त शायदि कंदा हूंदा, पर दिमाग़ी प्लानिंग अहिड़ी हूंदी हुई कि भई कीअं प्ले थियणो आहे, कीअं एक्टर खे सम्झाइणो आहे, कीअं हुनजो नमूनो बीहंदो ऐं कीअं हुनखे मूड में आणणो आहे, उन फ्रीडम सां रोल करे। एंड इट ऑलवेज लुक लाइक कि टेलर मेड रोल आहे, कि भई सॼो सभु रोल उन सभिनीनि खे टेलर मेड थी वेंदा हुआ। त जसवंत बिल्कुलु कुमार हिकिड़ी ॻाल्हि हुते चई यादि थी अचे कि इहो प्ले करियो न, सोचियो। ऐं जेकियूं ॻाल्हियूं असां फिल्म इंडस्ट्री में ॿुधूं कि भई यू शुड लिव विद दैट रोल, यू शुड लिव विद दैट कैरेक्टर, ओॾी महिल उहो चवंदा हुआ। ऐं ओॾी महिल हुननि जो चवण हो कि भई हिन प्ले जे मथां जेकी डिस्कशन वधीक थिए, त जेके बि आर्टिस्ट हुआ, जे वकील जो रोल पियो करे, जे मां विक्टिम जो रोल कयो, मतिलबु सॉरी कल्पित जो रोल जेको मूं कयो, नेहा पेसवाणी, आशा रोहिड़ा रोल कयो मूंसां गॾु साम्हूं, जी त 14 ॼणनि जी टीम, 14 कैरेक्टर्स हुआ, पर फिरी फिरी करे उहे सभु आया पे, 10-12 त कास्ट में हुआ। हुनमें रमन जी इंस्पेक्टर जो रोल कयो ऐं इहो प्ले, ऐं हिकिड़ो ॿियो मदारी प्ले कयोसीं, दैट वॉज अ हैवॉक, मतिलबु मदारी में जूली हुई ऐं ॿियो उहो प्ले कयोसीं। त इट वॉज वेरी इंजॉइंग। टीम जेकी यंगस्टर्स जी हुई, त उन्हनि सां वॾनि सां आस्ते आस्ते जॾहिं यंगस्टर्स असां आयासीं, असां सां बि इलाही सुठे नमूने थियो। 21 ॾींहंनि में असां उहो प्ले बि पूरो कयोसीं ऐं उहो इलाही सुठो थियो। मतिलबु उहो प्ले जी जीअं सपननि जो सौदागर जो त मुंहिंजे लाइ लाइफ टाइम रोल हो ऐं हमेशह यादि कंदो आहियां त मज़ो ईंदो आहे। त उहो प्ले वरी त मौक़ो कोन मिलियो, पर 6-7 शोज़ कयासीं ऐं असांखे ऑडियंस मां बि रेस्पॉन्स एॾो सुठो ईंदो हो जो ईअं लॻंदो आहे भई हाणे त अञा हिननि खे थोरो झुंझारबो, एॾो ईअं प्ले सुठो हो। त पोइ हुनजे हिसाब सां जॾहिं मां पाण पे रिहर्सल कराईंदो हुउसि ऐं रिहर्सल जे हिसाब सां पंहिंजो ग्रुप जी फॉर्मेशन वग़ैरह थी, ॾिसो हीअ सभु कुदरत जूं ॻाल्हियूं आहिनि। माण्हू सभु लाइक माइंडेड पीपल अचनि, हिकु जॻह ते गॾु थियनि, पोइ सेव्स थियनि, त उन जा जेका बि सेखारणु, जेको उन्हनि सेखारियो उन हिसाब सां उन स्टेप्स ते असां लिखंदा कंदा हुआसीं। ट्रांसलेशन्स जी के कया, के उन जा रिपीट कयासीं। हनीमून त अहिड़ो मूं कयो, प्रेम पखियारा कयो ऐं मां पायां थो असां, हा इहो बर्थ प्लेस इहा कयासीं। त ॿिया पंहिंजा बि लिखिया कया। त हमेशह हाणे जीअं जसू चवंदा हुआसीं त मूंखे डायरेक्शन, हा ज़रूरत आहे घोट जी जेको प्ले कयो उनमें मुंहिंजी नई टीम हुई, नरेश बि हो, जेके झूना नया हुआ, रमेश करनानी बि हो, निर्मल रामचंद बि हुआ। त उन्हनि में उहो जेको कयोसीं त उनमें सॼो वक़्तु मूंखे वात मां इहो ई निकिरंदो, जसवंत कीअं कराईंदो, जसवंत कीअं कराईंदो, जसवंत कीअं, मतिलबु उहो हिकिड़ो जेको चइबो आहे न, सोल वॉज जसवंत। असां त बसि ईअं आहियूं कि भई उनजो कमु अॻियां वधायोसीं। अहिड़े नमूने जी सां कयो आहे कि भई जेको ही जीअं दादा मेंघाणी आहिनि, रमेश जनानी आहिनि, हिननि जो कमु एॾो कयल आहे। सो वी आर जस्ट पुशिंग इट फॉरवर्ड, नॉट पुशिंग, वी आर पुटिंग इट फॉरवर्ड प्रॉपरली। जेको तव्हां बि करियो पिया, असां बि पंहिंजे नमूने सां जेतिरो करे सघूं था उहो करियो पिया, बिल्कुलु जीअं सुठे नमूने सां ॾेई सघूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवणी आहे, जेको पाण फिल्मुनि में ॾिसंदा आहियूं कि भई स्क्रीन प्ले राइटिंग थींदी आहे, या हाणे जी मेन कि भई ट्रांज़िशन जेको थींदो आहे, हिकु सीन खां ॿिए सीन में कीअं वञिजे। अच्छा, ॿिए सीन में वञण खां पोइ जेकी एंग्ज़ाइटी वधंदी आहे, कि एंग्ज़ाइटी कीअं वधे, ऑडियंस जी एंथुसियाज़म कीअं वधे, अॻियां छा थींदो, अॻियां छा थींदो, इहो बिल्कुलु उन में हिकिड़ी ख़ासियत हूंदी हुई। मतिलबु जसवंत जे प्लेस जो जेको हूंदो हो सो ईअं हूंदो कि भई हाणे हिन खां पोइ छा थींदो, मीन्स जी इन वे वेन ही वॉज डायरेक्टिंग ऑल्सो, त जेको साम्हूं वारो बीठो आहे माण्हू, उहो पुठियां कीअं बीठो आहे, त उहो कीअं रिएक्शन ॾेखारे, हुनजो रिएक्शन कीअं बीहंदो, ही वॉज ब्यूटी। मतिलबु हुनजो जेको जेका बीहण, मतिलबु जेका ही वॉज एक्सप्लोरिंग ऑल द थिएटरिकल यू कैन से डायमेंशन्स, कि भई सभु सुठे जी नमूने सां थी सघनि। ॿी ॻाल्हि हिकिड़ी चवां थो, हाणे पंहिंजे दोस्तनि लाइ आहिनि, सभु दोस्त बि लाइव आहिनि, त के हुनजो मैनरिज़म हूंदियूं हुयूं जसवंत जूं, उहो शायदि मूंखे, मां हुन ॾींहुं मां बस में आयुसि, हुनखे यादि ॿ चारि हुन सां समाप्त कंदुसि कि भई उहे असांखे हमेशह ज़िंदगी भर यादि हूंदियूं। मैनरिज़म मतिलबु ईअं कि हुनजो सिगरेट वात में ईअं रखण जो नमूनो ऐं हुनखे ॿारण जो नमूनो, इहे शायदि हुनखे यादि अची वेंदा हाणे,
ऐं ॿियो हिकिड़ी जेकी माचिस जी टिॿी हूंदी हुई उनजे मथां पंहिंजूं ईअं आङुरियूं ईअं फेरण ट्रक 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 करे, ऐं ॿियो पंहिंजो रुमाल जो यूज़ करणु। रुमाल जॾहिं वेंदो हो ऐं लंबो हाइट जे हिसाब सां लंबो हूंदा हुआ त उहो जॾहिं बिल्कुलु रुमाल पंहिंजे टंग ते गोॾे जे मथां ईअं ॿधंदा हुआ, मीन्स जॾहिं वॉश करे ईंदा हुआ, मीन्स हिकिड़ो हुनजो यू शुड से वी वुड एडमायर ऑल हिज मैनरिज़म्स, भले वणंदियूं जी हुयूं। पोइ उते रुमाल ईअं रखंदो हो गोॾे ते ॿधंदो हो ऐं कॾहिं गले में विझी छॾींदो हो, पोइ हिते गंढु पाईंदो हो डायरेक्शन कंदे कंदे। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि त शायदि सभिनीनि खे यादि अची वेंदी, मूंखे यादि त घणियूं ईंदियूं आहिनि कि कॾहिं बि पंहिंजे खमीज़ जा कफ़ कोन पाईंदो हो, मीन्स कफ़ ईअं खुलियल रखंदो हो, पोइ जॾहिं काई एक्साइटिंग सीन हूंदी पोइ ईअं ठक करे ईअं कफ़ मथे कंदो, ईअं मथे कंदो डायरेक्शन कंदो। मीन्स यू इट इज़ वॉट यू नो कि इट कैरेक्टर वॉज हिज बेबी एंड द एक्टर वॉज हिज बेबी एंड ही यूज्ड टू रियली नरिश कि जेके ॿार खे पंहिंजो ॿारु सम्झी करे माण्हू कीअं करे न, तेॾी महिल हुनखे ईअं मतिलबु जादूगर वांगुरु सॼो ठाहींदो। त हाणे जी जसवंत ऐं जादूगर ॿई साॻिया आहिनि, ईअं आहे हिसाबु। ही वॉज जंहिंजे चवंदा आहिनि न कि भई कठपुतलियुनि वांगुरु जेका आर्टिस्ट हुजनि ऐं उन्हनि जी डोर जेकी हूंदी आहे, सभिनी जी डोर डायरेक्टर जे हथ में हूंदी आहे, त बिल्कुलु बराबरि उनखे स्ट्रिंग्स पुल करण जे लाइ हिनखे हीअं हिनखे हीअं हिनखे हीअं कैरेक्टर हीअं करे ज़बरदस्त हुन में हिकिड़ी करिश्मो हूंदो हो। ऐं इट वॉज अ वेरी सैड थिंग जंहिं महिल असांखे छॾे विया त सुठो न लॻो। मीन चाहियूं तव्हां मुंहिंजे त मन में ईअं थींदो कि अहिड़ियूं कहिड़ियूं स्क्रिप्ट्स इलाही रहिजी वियूं, इलाही कम रहिजी विया जो अधु में छॾिजी विया। ऐं कॾहिं कॾहिं ईअं सोचंदो इहो प्ले जेको आहे सो जसवंत डायरेक्ट करे आहे न त किथे जो किथे पहुची वियो, ईअं थींदो। मीन्स बिल्कुलु हुनजो जेको हा इलाही कुझु कमु रहिजी वियो ऐं अफ़सोस त थिए थो, छो त हमेशह हाणे सोचींदा आहियूं त अफ़सोस इहो ई थींदो आहे कि भई छो न रहिया असां सां गॾु, असां गॾु रहंदा त असांखे अञा गाइडलाइंस त मिले ई आहे, पर जेको बि केतिरो के सीनियर थिए हुननि सां कमु करण में हमेशह हुननि खे इंट्रस्ट आहे। इवन नंढनि कारदान में बि राम पंजवाणी खे हुननि स्टेज में आंदो हुओ, हुनमें सपननि जी सीन हूंदी हुई, बाक़ाइदे हुनखे स्टेज ते आंदो एंड यूज़ टू टेल अस द एक्सपीरियंसिस कि स्टेज में छा छा एक्सपीरियंसिस थिया आहिनि, तव्हां कीअं करो। हमेशह ॿिए खे रोल ॾींदे वक़्तु चवंदा हुआ कि भई तव्हां हुनजे बारे में हुन आर्टिस्ट खे इहो न चइजो हुन रोल कयो, ही लेट हिम डू इन हिज ओन वे एंड लेट द प्ले गो ऑन, हुनजो इहो हूंदो जी हो। जेतिरो ज़बरदस्त हुआ मीन्स कैरेक्टर, त हुन हिसाब सां वी मिस हिम अ लॉट। ऐं थैंक यू निखिल बिल्कुलु जी, मूंखे जी मां सर शुक्रगुज़ार आहियां नेशनल काउंसिल जो बि जी ऐं ॿियो सखा सम जो बि, ऐं आई वॉज अ पार्ट ऑफ द प्लेस ऑल्सो। ऐं ॿियो जी हाणे जी त सर पंहिंजे हिसाब सां मां थोरो एक्टिविटी खां घटि आहियां, पर पोइ वरी ॾिसूं हाणे जीअं सभु एक्टर वारा चवंदा आहिनि इनशा अल्लाह, उहो बिल्कुलु लफ़्ज़ निकिरंदो आहे त उहो ज़रूरु कुझु न कुझु पोइ योगदान ॾिबो जी ऐं कबो सभु कबो। थैंक यू, थैंक्स अ लॉट, सर थैंक तव्हीं असां सां जुड़िया उन लाइ मां पिणु तव्हांजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी, जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। दोस्तों जीअं त असीं ॿुधोसीं त जसवंत कुमार जी टेक्निकल नॉलेज में माना सभ खां अॻियां हुआ, लासानी हुआ। दोस्तों मूंखे ॿ यादगिरियूं थियूं अचनि पियूं त उन्हनि जो हिकिड़ो हिदायत कयल नाटक हूंदो हो, सरहदूं ऐं सरहदूं। उन नाटक में बलात्कार जो हिकिड़ो दृश्य आहे जेको कॾहिं बि स्टेज ते साम्हूं पेश कोन थींदो हो, छाकाणि त का बि लेडी आर्टिस्ट उन लाइ कोन मञींदी हुई। जसवंत कुमार जी उहो दृश्य, बलात्कार जो दृश्य पर्दे जे पुठियां लाइटिंग ॾेई करे ॿिनि मेल आर्टिस्ट खां कराईंदा हुआ ऐं उहो हूबहू उन्हनि जा पाछा स्टेज ते ईअं ईंदा हुआ ॼण वाकई में पुठियां बलात्कार थी रहियो आहे। अहिड़ी उन्हनि जी माहिरियत हूंदी हुई। ॿी ॻाल्हि मूंखे यादि ईंदी हुई त उन्हनि जो हिकिड़ो इस्म हूंदो हो, उन इस्म में स्टेज ते बाहि ॿारणी हूंदी हुई। उस्ताद सिंधी रंगमंच जा। चौमासे जी मुंद, मींहं जा वसकारा ऐं असीं इंटरनेट जा मारिया।
दोस्तों तकनीकी तकलीफ़ करे मूंखे माफ़ कंदा। त मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि त उन्हनि जो हिकिड़े इस्म में, हिकिड़े नाटक में स्टेज ते बाहि ॿारण जो दृश्य हूंदो ऐं बाहि ॿारण कंहिं ऑडिटोरियम में या स्टेज ते मुमकिन कोन थींदी हुई। त जसवंत कुमार जी ॻाढ़ी पन्नीअ सां ऐं लाइट सां अहिड़ी न कलाकारी कंदा हुआ जो बाक़ाइदे उहा स्टेज ते ॿरंदड़ बाहि लॻंदी हुई ऑडियंस खे। दोस्तों अॻिते था वधूं पिया, हिकु उस्ताद खे हिकु कलाकारीअ जे इस्म सां श्रद्धांजलि ॾींदासीं। असांजे सिंधु सखा संगम जा माइनास कलाकार जय हीरो ऐं राकेश कारड़ा हिकिड़ो इस्म पेश करे उन्हनि खे श्रद्धांजलि ॾींदा ऐं उन इस्म जो नालो आहे सुपरस्टार झमट कुमार, जंहिंजा लेखक आहिनि पीबी चांद जी ऐं जंहिंखे डायरेक्ट कंदा हुआ असांजा उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जी। सुपरस्टार झमट कुमार। हाणे उसूल नंबर 3 हा, प्योरिटी ऑफ डायलॉग डिलीवरी। खान साहब इहो डिलीवरी ॾाढो ॾुखियो कमु आहे, इहो मूंखां न थींदो। चहिरो थोड़ी आहे, या उहो डिलीवरी थोड़ी आहे, ये भी डिलीवरी आहे। अरे पर डिलीवरी त आहे न, ये डिलीवरी जा कम माइन सां थी रहिया आहिनि। डिलीवरी मतलब डायलॉग चवण जो तरीक़ो 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 मां सम्झायो। हलो इहो ई मजनू आहे, शिकल मां हैरान, तकदीर खां पशेमान भटकी रहियो आहे ऐं दुखी दिल सां करे थो फरियाद, ऐं मुंहिंजी बुलबुले बगदाद, ऐं मुंहिंजी जन्नत जी हूर, ऐं मुंहिंजी बादे सबा, मुंहिंजी मां ज़बी ऐं अची ॾिस त तुंहिंजे दीवाने जो छा हाल थी वियो आहे। अच मुंहिंजी महबूबा, मुंहिंजे दिल जा सुकून, मुंहिंजे दर्द दिल जी दवा, हाणे त तो बिना जीअण दुश्वार थी वियो आहे, दुश्वार थी वियो आहे। वाह वाह खान साहब वाह, छा त तव्हांजी एक्टिंग आहे, छा त तव्हांजी डिलीवरी आहे। हलो कमु कर हाणे ही मां लिखी। तो दोस्तों ही दृश्य ॾिठो तव्हां सुपरस्टार झमट कुमार जो। तो दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ॿुधाए छॾियां त जॾहिं जसवंत कुमार जी कंहिं बि नाटक जी हिदायतकारी कंदा हुआ त उहो नाटक हिकु अलहदो नाटक थी वेंदो। दोस्तों जसवंत कुमार जी जे पेश कयल इस्मनि में हिकु अलहदगी हूंदी हुई, उहे फारसिकल नाटक हूंदा, मतलब त उनमें जीअं त हाणे अञा असांखे अनिल सदानी जीअं ॿुधायो त उहे अनप्रिडिक्टेबल हूंदा हुआ, ईंदड़ दृश्य में छा थींदो, माना उन्हनि खे हमेशह हिकु अलॻि कमु करण जो चाह हूंदो हो, हिकु अलॻि नाटक दर्शकनि अॻियां पेश करण जी हिकु मां चवंदुमि आस हूंदी हुई, ऐं बख़ूबी हू पंहिंजे उन जुनून खे, उन चाह खे कामयाबीअ सां दर्शकनि अॻियां आणींदा बि हुआ। अचो त प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे असांजे नेक्स्ट गेस्ट सां मिलूं, जिन जो नालो आहे शंकर मूलानी जी, जेके दहलीअ जा कलाकार आहिनि। जसवंत कुमार जी जॾहिं ड्रामा फेस्टिवल्स कराईंदा हुआ तॾहिं ई शंकर मूलानी जी पंहिंजा इस्म, पंहिंजा नाटक खणी उन्हनि ड्रामा फेस्टिवल्स में बहिरो वठंदा हुआ। शंकर मूलानी जी तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। भाई सर, ॻाल्हि ईअं आहे जो जी 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 सर, मां चयो ॻाल्हि ईअं आहे जो पहिरीं सभु कुझु सभिनी जेके बि असांजा आर्टिस्ट आया आहिनि जसवंत कुमार जे बारे में ऐं निखिल तूं सभिनी ॿुधायो एतिरो, त हाणे मुंहिंजे लाइ इहो रहिजी वियो आहे जेको मां ॿुधाइणो हुयो न उन मां घणो करे सभु कमु लाहे विया आहिनि पूरो। त ईअं थींदो आहे न, जीअं घर में जॾहिं असांजे टाइम में जॾहिं भाॼी ठहंदी न त सभु खाई उथंदा हुआ न, वीचारी जेका माउ या भेण जेका तरे में बचंदो हो न माल, उन सां वीचारी लाहे लाहे करे फुल्को खाईंदी। हाणे मुंहिंजो उहो माउ ऐं भेण वारो हाल थी वियो आहे। सही सच्चा मसाला ऐं सच्चो स्वाद बि तरे वारी शइ में हूंदो अथव। इहा ॻाल्हि त आहे, इहा ॻाल्हि त आहे। पर हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त जसवंत कुमार जे बारे में सभिनी सभु कुझु ॿुधायो, जी हुन जे आवाज़ जे बारे में कंहिं न ॿुधायो। इहो मूंखे हाणे ख़ुशी थी त इहो मूंखे मौक़ो मिलियो आहे। यार जसवंत कुमार जो आवाज़ जेको हो न, मंत्रमुग्ध, जेको बेस वेस ऐं जेको भारीपन आवाज़ में हुयो, मां सिंधी स्टेज ते
अॼु ॾींहं ताईं जसवंत कुमार जहिड़ो आवाज़ मां कॾहिं न ॿुधो। मां हुन जा 2-3 प्रोग्राम्स जेके अंदरि हॉल में वेही करे जॾहिं हू अनाउंसमेंट कंदो हो, सच थो चवां, मां बिल्कुलु दिलि सां पंहिंजे त मां हुनजो मुरीद थी वियोसि। हुनजी आवाज़ में ॾाढो दम हो ऐं प्रेज़ेंटेशन एॾी ज़बरदस्त हुयसि ऐं क्लियरिटी आवाज़ में, गज़ब जी आवाज़ में क्लियरिटी हुयसि। ॿियो त हाणे जीअं सभिनी ॿुधायो त जसवंत कुमार जीअं पाण हिकु हलंदड़ फिरंदड़ थिएटर हो, वाकई बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। छाकाणि त मां त हुन सां नाटक न कया। असां दिल्लीअ मां ईंदा हुआसीं, जॾहिं रमेश जांजाणी साहिबु सभु कराईंदा हुआ त असां सिंधु सीता भवन में अची लहंदा हुआसीं त सॼी राति असां सां जसवंत कुमार वेंदो ऐं सभु असां पंहिंजी ओभारियूं लहवारियूं कंदा हुआसीं। पर असांजी सुठी दोस्ती हुई हुनजे बारे में, त इन करे मूंखे हुनजे बारे में सॼो घणो कुझु ख़बर आहे। हालांकि हुननि जे आर्टिस्ट सभु कुझु ॿुधायो त हू हलंदड़ फिरंदड़ हिकु थिएटर हुयो। मां हुनखे लाइटिंग कंदे बि ॾिठो, मां हुनखे जेको म्यूज़िक सेट कंदो हो, जेका हिकु हिकु ते कहिड़ी जॻह ते कहिड़ो म्यूज़िक ॾियणो आहे, इहो बि जसवंत खे ॾाढी सुठी नॉलेज हुई। अच्छा, सेट लॻाइण में एॾो माहिर, भई सेट कीअं लॻणो आहे इहा सॼी ख़बर। ऐं बैक स्टेज जे आर्टिस्ट जी ॾाढी इज़त कंदो, जेका हिकु डायरेक्टर जी खूबी हुअणु घुरिजे त जेके बि बैक स्टेज आर्टिस्ट आहिनि उन्हनि जी पहिरीं उन्हनि खे इंट्रोड्यूस करणु, उन्हनि जी इज़त करणु। ऐं बैक स्टेज आर्टिस्ट जे करे ई जेके असां अॻियां स्टेज ते थिएटर ते कमु था कयूं, असां कामयाबी उन्हनि जे करे आहियूं। चाहे उन में म्यूज़िक हुजे, चाहे लाइटिंग हुजे, चाहे सेटिंग हुजे या कॉस्ट्यूम्स हुजनि, प्रॉपर्टी कोई संभालींदड़ आहे। उन टाइम में कंहिं मां प्ले में ॾिसंदो हुउसि त कोई थोरी भुणको ॾींदा प्रॉम्प्टिंग जो बि, भई कोई विसरी थो वञे या कुझु, पर प्रॉम्प्टिंग हलंदी कोन हुई। अच्छा, इहो त सॼो थिएटर जो थी वियो जेको सभिनी ॿुधायो ऐं मां बि हुनजो ज़िक्र कयो। पर जसवंत कुमार जी हिकु ख़ासि ॻाल्हि हुई, ही वॉज ए वेरी गुड फ्रेंड, ॾाढो सुठो दोस्त हुयो। हुनखे दोस्ती निभाइणी हुई। असां जॾहिं बि गोपाल पंजवाणी ऐं मां घणो करे ईंदा हुआसीं, असां पंहिंजे नाटक जे पहिरीं मिलंदा हुआसीं त बैंक ऑफ इंडिया में हो जसवंत कुमार। बैंक मां छुटी करे अधु ॾींहुं हुनजी उते बि यारी दोस्ती सुठी हुई बैंक में, ऐं एॾो ई उनजो रसूख़ हुयो सभिनी सां जो उन्हनि खे चई ईंदो, यार मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं मां हीअं थोरो संभालजो, ऐं असां सां अची वेहंदो, पोइ अची अधु ॾींहुं छुटी करे ऐं असां सां दोस्ती निभाईंदो ऐं असां सां पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कंदो, सभु कुझु कंदो। असांजो हिकिड़ो प्ले हुयो मवाली मुल्क जा वाली, जेको असां दादा रमेश जांजाणी सॾु करायो, त उहो घुरायूं। त उहो जॾहिं जसवंत कुमार ॾिठो न, त जसवंत कुमार जी हिकिड़ी मां तव्हांखे ख़ासि ॻाल्हि ॿुधायां त हुन जॾहिं इहो ॾिठो, असां हुन में 3 किरदार अहिड़ा हुयासीं जेके मवाली हुयासीं। गोपाल पंजवाणी हुयो, आतम तलरेजा हो ऐं मां हुयुसि। असांजी जेका सिंक्रोनाइज़ेशन ऐं जेका स्विफ्टनेस हुई न, ॾाढी फास्ट, छो जो नंढा डायलॉग्स हुया ऐं पाण में लगातार कंटिन्यूटी ऐं डायलॉग डिलीवरी ऐं सॼो उन में एॾी सुठी प्रैक्टिस करे माण्हू करे थो सघे कमु। त जसवंत कुमार जॾहिं ॾिठो, उहो चयईं यार, उहो मतिलबु हुन पाण मञो इहा ॻाल्हि, न त एॾो सुठो डायरेक्टर, एॾो क़ाबिल डायरेक्टर हूंदे बि हुन इहो मञो, चयईं यार मूं वटि अहिड़ा 3 स्विफ्ट आर्टिस्ट कोन आहिनि, न त इहो नाटक मां सोचां थो बॉम्बे में पंहिंजे तरफ़ां बि मां कयां। पर चयईं कोशिशि कंदुसि भाई इहे कनि, ऐं असांजी ॾाढी तारीफ़ बि कंदो। मतिलबु न त डायरेक्टर थी करे उहो चवंदो न यार काई ॻाल्हि न आहे, मूं वटि बि आहे सभु कुझु करे, पर उहो कंसीडर कंदो हो त भई हीअ शइ जेका इहा तव्हां वटि सुठी आहे ऐं हीअ शइ मूं वटि सुठी आहे। मतिलबु इहा हुनजी खूबी हुई जेके ॿिया घणो करे डायरेक्टर्स न कंदा आहिनि, पर इहा ॾाढी असांखे सुठी ॻाल्हि लॻी हिन जी। ऐं ॿियो आर्टिस्ट जेके तव्हांखे मां पहिरीं बि प्रोग्राम्स में चयो आहे, सेंसिटिव ॾाढा हूंदा आहिनि। जसवंत कुमार बि ॾाढो सेंसिटिव आर्टिस्ट हुयो, पर उहो कंहिंखे ज़ाहिर न थियणु ॾींदो, कंहिंखां नाराज़गी बि थींदी हुअसि न त ज़ाहिर न थियणु ॾींदो, ऐं ॾाढो टची हो, हुनखे महसूसु थींदो हो, सभु सम्झंदो हो, पर पंहिंजे आर्टिस्ट सां जीअं सभु ॿुधाइनि पिया त भई कंहिंखे ज़ाहिर न थियणु ॾींदो। इहा हुन में हिकु वॾी खूबी हुई। ऐं मूंसां जॾहिं दिल्लीअ में लास्ट जॾहिं मिलियो, मूंखे हाणे साल यादि न आहे, त असां पाण में डिस्कस पे कयोसीं त हिकु टेलीफिल्म ठाहियूं। त चई शंकर छो न असां गॾिजी था ठाहियूं, पर उहो असांखे मौक़ो ई न मिलियो, ऐं हो मुंहिंजो असांजो दोस्त असांखे जल्दी छॾे वियो। एक्चुअली जसवंत कुमार ऐं मुंहिंजी सभु ॿई 51 बॉर्न आहियूं, मां बि 51 में ॼायो आहियां, उहो बि असांजी सुठी दोस्ती हुई। ऐं गोपाल पंजवाणीअ सां त तमामु सुठी दोस्ती हुयसि, मूंसां सुठी दोस्ती हुयसि। ऐं हुन में हिकु ख़ासि ॻाल्हि हुई, असांजे जेके दिल्लीअ जा हूंदा डायरेक्टर्स, जीअं जीवन गुरसाणी, उहो त असांखां ॾाढा वॾा हुआ एज में,
20-25 जी। साल, या गोपाल पंजवाणी बि 10 साल मूंखां वॾो हो या जसवंत खां, पर जसवंत उन्हनि खे एज फ्रेंड ट्रीट कंदो ऐं उन्हनि खे ॾाढी सुठी हेल्प बि कंदो। कंहिं बि ॻाल्हि जी, बॉम्बे में अचूं, कंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत हुजे, कंहिं हेल्प जी ज़रूरत हुजे, ही यूज़ टू हेल्प अस। मतिलबु हुन में घणी खूबियूं हुयूं एज ए डायरेक्टर, एज ए एक्टर, ऐं पूरो थिएटर हो, पर उन में इहे ॾाढियूं ज़बरदस्त खूबियूं हुयूं। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका हुई त जेके असांजे दिल्लीअ मां या अहमदाबाद मां, मूंखे यादि आहे 2 आर्टिस्ट जो नालो, विक्रम शाणी अहमदाबाद मां बैंक ऑफ इंडिया में ई हुयो, उते अची सेटल थियो, ऐं असांजो दिल्लीअ मां SP लालवाणी, उहो बि बॉम्बे में अची सेटल थियो। त उन्हनि बि नाटक में उन्हनि सां कमु कयो, जसवंत कुमार सां। जसवंत कुमार उन्हनि खे बि उन्ही खे बि चांस ॾिनो, ऐं उहे अॼु बि एॾी तारीफ़ कंदा आहिनि हुनजी, एॾी साराह कंदा आहिनि जसवंत कुमार जी, त भई अहिड़े डायरेक्टर सां कमु करण जो असांखे मौक़ो मिलियो। मां NCPSL ऐं सिंधु सखा संगम जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। शुक्रगुज़ार इन करे आहियां त जेके जिन उस्तादनि जे बारे में तव्हां असांखे मौक़ो था ॾियो न, जिन उस्तादनि जे बारे में मां नथो सम्झां त जेका असांजी नई टही आहे, या जेके विच जा बि विचोली जनरेशन बि आहे, उन्हनि खे असांजे हिननि उस्तादनि जे बारे में ख़बर ई न हुई, त असांखे इहो मौक़ो थो मिले त हिननि उस्तादनि जे बारे में असां ॻाल्हायूं था, ऐं इहो असांजो हमेशह जे लाइ रिकॉर्ड ठही वेंदो। इहो NCPSL जा थोराइता आहियूं, सिंधु सखा संगम जा थोराइता आहियूं, ऐं निखिल तुंहिंजा ॾाढा सुठा थोराइता आहियूं, बिकॉज़ यू आर ए वेरी गुड अनाउंसर। ॾाढो सुठो कंपेयरिंग कंदा आहियो, ऐं पूरो ध्यान सां ॿुधी करे, सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधी करे, ऐं उन हिसाब सां तव्हां जवाब सुवाल था कयो। मां उन करे ॾाढो शुक्रगुज़ार आहियां NCPSL ऐं सिंधु सखा संगम जो। को कंफ्यूजन इन करे छो असांजी सिंधु कला संगम हुई न, त तव्हांजी हुई सिंधु सखा संगम, त इन करे थोरो मुंहं मां उहो निकिरी वेंदो आहे पंहिंजे सोसाइटीअ जो बि नालो। जी, सभु हिकिड़ी मां जा ॿार आहियूं सर, नालो बसि अलॻि अलॻि आहे, मां सभिनी जी साॻी आहे। जी बिल्कुलु साॻी सर, तव्हीं असां सां जुड़िया आहियो, असां तव्हांजा बि शुक्रगुज़ार आहियूं, तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी। जय झूलेलाल। थैंक यू। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल। उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जी जा अखर हुआ त सिंधी भाषा, सिंधी ॿोली मुंहिंजी माउ आहे, सिंधी रंगमंच मुंहिंजी ज़ाल आहे, ऐं ही सिंधी नाटक ऐं इस्म मुंहिंजा ॿार आहिनि। जी, अहिड़ो ई जज़्बो हूंदो हो असांजे उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जीअ जो सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य लाइ। हाणे मां तव्हांजे साम्हूं कोठ ॾींदुसि असांजे अॼु जे आख़िरी महिमान खे, जिन जो नालो आहे आरती जसवंत कुमार मनसुखानी, जेके जसवंत कुमार मनसुखानी जी जूं अर्धांगिनी आहिनि, ऐं मां ईअं बि चवंदुसि त हे अॼु असां सिंधु सखा संगम सां जुड़ियल आहिनि, ऐं असांजे इस्मनि में बहिरो पिणु वठंदा आहिनि, ऐं माइनास कलाकार। मैडम, तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। थैंक यू निखिल, जय झूलेलाल। मैडम, मां तव्हां जी जी ॿुधायो निखिल। जी जी, तव्हां चओ। मां तव्हांखे इहो चई रहियो त मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुमि त जसवंत कुमार साहब आर्टिस्ट कीअं हुआ, कलाकार कीअं हुआ, रंगमंच ते पंहिंजो जौहर कीअं ॾेखारींदा हुआ, इहो त असां सभिनी ॿुधोसीं, पर ख़ासि मां तव्हां खां इहो ॿुधणु चाहींदुमि त हू हिकु फैमिली मैन कीअं हुआ, हिकु बेटर हाफ कीअं हुआ, उन ते थोरी रोशनी विझंदा। जी निखिल, सभ खां पहिरीं त मां शुक्रगुज़ार आहियां सिंधु सखा संगम ऐं जूली तेजवाणी जी, जंहिं जसवंत खे उस्ताद सिंधी रंगमंच जा में शामिल कयो। मां हुन जे लाइ तहे दिलि सां जूली जी शुक्रगुज़ार आहियां। जसवंत, जीअं सभिनी असांजे कलाकारनि असांखे ॿुधायो, तव्हांखे ॿुधायो, त जसवंत हिकु सुठो डायरेक्टर, पर हिकु सुठो इंसान हो। ही वॉज वेरी गुड ह्यूमन बीइंग। हू नाटक मां हुननि सां मिलियसि एक्चुअली 79 में, तॾहिं मां रमेश रंजाणी सां कमु करणु शुरू कयो हो, उते मिली हुयसि मां हुननि खे। वरी 81 में हुन सां गॾु मूं पहिरियों नाटक कयो, जोइ त पंहिंजी, हुननि मूंखे हिकु मॉडल जो रोल ॾिनो हो। उन खां पोइ वरी मां तॾहिं बि स्कूल में हूंदी हुयसि, उन खां पोइ वरी मां पंहिंजी बिज़ी थी वियसि स्टडीज़ में। वरी मूंखे जसवंत मिलिया 86 में, कंहिं बैंक में कॉम्पिटिशन हुई, उनजे लाइ मूंखे कंहिं कोई रोल ॾिनो उन्हनि करण लाइ। वरी 87 में असां कयोसीं ज़रूरत आहे घोट जी। उन खां पोइ असां गॾंदा रहियासीं पाण में, ऐं 90 में असांजी शादी थी।
91 दिसंबर में मुंहिंजी शादी थी ऐं 91 में असां हिते CBD बेलापुर रहण आयासीं। त नाटक जॾहिं असां रिहर्सल कंदा हुआसीं उहो बि मां थोरो तव्हांखे ॿुधाईंदसि त असां कीअं स्ट्रगल करे हुते सेंटा क्रूज़ वेंदा हुआसीं रोज़ बेलापुर मां। जी हिते ट्रेन न हूंदी हुई, मानखुद ताईं ट्रेन हूंदी, बेलापुर ताईं असांखे अचण लाइ ST बस में अचिणो हूंदो हो। असां अच्छा। ट्रैवल हितां ST बस में ट्रैवल कंदा हुआसीं, उतां ऑटो पकड़ींदा हुआसीं या ट्रेन पकड़े वरी कुर्ला वेंदा हुआसीं, वरी कुर्ला मां ऑटो पकड़े रिहर्सल करण वेंदा हुआसीं। त उहो मां तव्हांखे सभु ॿुधाइण चाहींदसि त केतिरियूं तकलीफ़ूं हुयूं, तकलीफ़ूं तॾहिं बि असां करण वेंदा हुआसीं। ऐं जसवंत जे बारे में थोरो कुझु मां पंहिंजी पर्सनल लाइफ खां सवाइ नाटकनि जे बारे में बि चवणु चाहींदसि त उन्हनि खे जी जी ॾाढो जुनून हो, सिंधी पंहिंजी ॿोलीअ लाइ उन्हनि खे ॾाढो प्यार हो। उन्हनि जा कलाकार बि जेके हुआ, कॾहिं कॾहिं त ईअं थींदो हो तॾहिं टिकट शो जसवंत बि टिकट शो ते ॾाढो बिलीव कंदा हुआ, पासिस सिर्फ़ु आर्टिस्ट खे ॾींदा, बाक़ी टिकट शो ई रखंदा हुआ। कॾहिं जी कॾहिं त ईअं थींदो हो त नाटकनि में शोज़ में नुक़सानु थींदो हो, जी नुक़सानु थींदो ऐं असांजा आर्टिस्ट बि माना उन वक़्त जा एतिरा सुठा हूंदा, कॾहिं कॾहिं पेमेंट्स बि न वठंदा हुआ, उन वक़्त जी जी ॻाल्हि आहे। ऐं मूंखे यादि आहे जसवंत पाण में हिकु इंस्टीट्यूट हुआ, उन्हनि जी जा जॾहिं लाइटिंग सभिनी ॿुधायो आहे, सभु लाइटिंग कीअं कंदा हुआ, डिमर्स ते उन्हनि जा हथ ईअं, मूंखे एक्चुअली लाइटिंग में थोरो शौक़ु हो, मां ॾिसंदी हुअसि, मां हाणे राकेश खे बि कॾहिं कॾहिं चवंदी आहियां, उहो डिमर्स ते हथ ईअं हलाईंदा, कुझु माना सम्झ में ई न ईंदो छा कंदा आहिनि। त उहो हिकु मूंखे ॾाढो यादि आहे किस्सो। ऐं दिल्लीअ में जॾहिं जसवंत एक्चुअली बीमार हुआ, थोरा बीमार यानी कुझु ख़ासि न हुआ, पर तॾहिं बि उन्हनि शो में ईअं कंहिंखे ज़ाहिर थियणु न ॾियो त हुनजी तबियत ठीकु न आहे। उन जी शो में ज़रूरत आहे घोट जी जो शो हो, त जूली बि शायदि थोरी बीमार थी पई हुई, थधि जे करे, हुते जनवरी में शो हो, थधि जे करे जूली बि थोरी बीमार थी पई हुई। हाणे मां इहो चवंदसि त हू कलाकारनि खे पंहिंजो ॾाढो, जीअं सभिनी चयो आहे, कलाकारनि जी खां ॾाढो प्यार कंदा हुआ, सभिनी खे कंफर्ट लेवल में रखंदा हुआ ऐं सभिनी जो सजेशन वेलकम कंदा हुआ, जीअं असांजे नरेश बि चयो इहा ॻाल्हि। बाक़ी एज़ अ फादर, एज़ अ हस्बैंड, ही वॉज वेरी गुड फादर। मुंहिंजी धीअ 10 साल जी हुई, शायदि हुन वीचारीअ खे घणियूं एतिरियूं यादगारियूं न आहिनि, पर ॾाढो ॾाढो धीअ में हद खां वधीक मोह हुन ऐं ही वॉज अ वेरी गुड हस्बैंड। हुननि असांजो ॾाढो ख़्यालु रखियो, पर उन्हनि जो अनटाइमली डेथ थी वियो, जी न त हू सिंधी स्टेज ते अञा घणो कुझु उन्हनि खे करिणो हो, पर जी अहिड़ो थी वियो जो कुझु करे न सघिया वधीक। हाणे जी उन ॻाल्हि जो त दुख हमेशह रहंदो ऐं हू हमेशह असांजे दिलनि में रहंदा, जीअरा रहंदा। ऐं जी मां इहो बि चाहींदसि त सिंधी थिएटर जीअं हाणे हले पियो, तॾहिं जी एतिरियूं सहूलियतूं न हुयूं उन ॾींहंनि में, जीअं हाणे हले पियो त घणो कुझु थी सघे हा, पर हाणे ख़ैर जूली घणो घणो कुझु करे रही आहे, त मूंखे उहा ॾाढी सुठो लॻंदो आहे, सिंधू सखा संगम जीअं करे रहियो आहे। ऐं मूंखे फ़खुरु आहे त मां बि सिंधू सखा संगम जी त कलाकार आहियां। त बसि इहो ई चवंदसि त उन्हनि जो यादगिरियूं कॾहिं विसारे न सघंदियूं, उहे हमेशह दिलि में रहंदा, असांजे दिलि में हमेशह जीअरा रहंदा। बिल्कुलु बिल्कुलु। मैडम तव्हां असां सां गॾु थिया, तव्हां पंहिंजूं अहिड़ियूं अहम यादगिरियूं असां सां वंडियूं, तंहिंजे लाइ मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। जय थैंक यू झूलेलाल। निखिल, थैंक यू, तव्हांजी बि महिरबानी। जय झूलेलाल। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। इहो गानो असांजा उस्ताद जसवंत कुमार मनसुखानी जी हमेशह ॻाईंदा रहंदा हुआ ऐं गुनगुनाईंदा रहंदा हुआ। त दोस्तों हाणे मां तव्हां सां गॾु ॻंढणु चाहींदुमि असांजे ग्रुप जी कर्ता धर्ता, सिंधू सखा संगम जी कर्ता धर्ता जूली तेजवाणीअ खे, उन्हनि खे असां हाणे तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। उहे जसवंत कुमार मनसुखानी जी जे लाइ कुझु ॿ अखर ॻाल्हाईंदा, पंहिंजूं यादगिरियूं वंडींदा। तव्हांजे साम्हूं पेश आहे जूली तेजवाणी। त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि त हिकु गाने जूं 2 सिटूं
एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। इहो ही जसवंत कुमार मनसुखानी जी हमेशा गुनगुनाईंदा रहंदा हुआ। जीअं त असां ॿुधोसीं त हू यारनि जा यार हुआ ऐं हमेशा सभिनी सां ॾाढो सुठे नमूने गॾिजी मिली करे हलंदा हुआ, ॿियनि ग्रुपनि जे कलाकारनि खे हिमथाईंदा हुआ ऐं हिकु दोस्त वांगुरु उन्हनि सां गॾु हलंदा हुआ। इहे सभु ॻाल्हियूं असां ॿुधियूंसीं। त मां टेक्निकल टीम खे अर्ज़ु कंदुमि त जूली तेजवानी जी खे असां सां गॾु कनेक्ट कयो वञे। यस, जय जूली झूलेलाल तेजवानी, निखिल। जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे असांजे पंहिंजे ई शो में। एक्चुअली इहो मां ज़बरदस्ती आई आहियां। जी जी बिल्कुलु। जूली तेजवानी जे अंदर अचण जो प्लान न हुयो, मां पाण आई आहियां छो जी। त मां पैनल ऑपरेट कंदे कमेंट्स कंदे कंदे मूंखे ॾाढो ईअं रियलाइज़ थियो त मुंहिंजा कोलिग आर्टिस्ट जसवंत कुमार सां गुज़रियल वो दौर सभु यादि करे रहिया आहिनि। त मां चाहींदसि निखिल, मूंखे हिकिड़ो किस्सो थो यादि अचे। असां जी। जसवंत सां कमु कंदा हुयासीं त मां चाहींदसि त बल्लू जी खे अगरि असां एंटर कराए सघूं स्क्रीन ते त। जी जी, टेक्निकल टीम खे अर्ज़ु आहे त बलदेव कालरो जी खे ऐड कनि। जी अची विया। जी मैडम। जय झूलेलाल बल्लू जी। मूंखे यादि आहे शानू बि हुई उते। असां जयपुर विया हुआसीं ऐं असांजो प्ले हुयो हिकिड़ो, ऐं उन वक़्तु ॾाढी थधि हुई जयपुर में। ऐं जयपुर में ईअं थियो कि थधि हुजण जे करे जसवंत कुमार बल्लू जी खे चयऊं त जूली खे हेतिरी ब्रांडी पीआरे छॾ। अगरि बल्लू जी तव्हांखे यादि आहे त तव्हां मूंखे ब्रांडी ॾिनी हुई, पर हेतिरी न ॾेई करे मूंखे हेतिरी ॾिनी हुई ऐं उहा ब्रांडी मूंखे पूरी तरह सां लॻी वई हुई छो त जयपुर में एतिरी थधि हुई। ऐं पोइ सिधो उहा शाम ताईं मुंहिंजी जेका दिमाग़ में ब्रांडी लॻी वई हुई उहा लथी न हुई ऐं सिधो असां नाटक करण जे लाइ बीठासीं। मूंखे यादि आहे मां जीअं एंट्री कई, शानू कहिड़ो प्ले हुयो उहो? ज़रूरत आहे घोट जी। ज़रूरत आहे घोट जी। जी, ज़रूरत आहे घोट जी। जीअं मां एंट्री कई ऐं छो त उहा ब्रांडीअ जी किक एतिरी ज़बरदस्त लॻल हुई जो मां सीन स्टार्ट कयो पंहिंजो ऐं सिधो प्ले खे एंड में खणी वियसि। सिधो एंड में खणी वियसि। आर्टिस्ट मूंखे वापसि स्टार्ट में खणी पिया अचनि, मां वरी उन्हनि खे एंड में पई खणी वञा। ऐं मूंखे यादि आहे त जसवंत विंग मां बीह करे बक़ाइदा रड़ियूं पिया कनि, जूलीअ खे ॿाहिरि कढो, जूलीअ खे ॿाहिरि कढो, छो त तव्हां सभु स्टार्ट में वठी पिया अचो प्ले खे ऐं मां हुनखे एंड में पई खणी वञा छो त ब्रांडीअ जी पूरी तरह सां किक लॻल हुई। त इहो किस्सो मूंखे कॾहिं बि विसरंदो न आहे छो त जसवंत जी सां कमु कंदे जेको एक्सपीरियंस मिलियो आहे, जेतिरो टेक्निकल नॉलेज मिलियो आहे, अॼु सिंधु सखा संगम जेतिरो बि टेक्निकली असां कमु करे रहिया आहियूं उन्हनि में जसवंत जी जो जाम 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 वॾो हथु आहे। बिकॉज़ मां विसरी न सघंदी आहियां जॾहिं मां जसवंत जी सां कमु कंदी हुयसि त जसवंत जी जा जेके हथ लाइट जे इन्हनि ते हलंदा हुया, उहे मतिलबु हूंदा हुया। उते जो उते ई माइक हूंदो हुयो उन्हनि जो, उते जो उते अनाउंसमेंट कंदा हुया ऐं प्रॉपर क्यू ते एकदम उन्हनि जो हथ जेको आहे लाइट जे फेडर ते हली वेंदो हुयो। ही वॉज अमेजिंग डायरेक्टर, ही वॉज अमेजिंग राइटर, टेक्निकली एतिरो स्ट्रॉन्ग हुया। मूंखे यादि आहे अञा हिकिड़ो किस्सो, पहिरियों प्ले जॾहिं मां उन्हनि सां कयो हुयो सच छा आहे, डॉक्टर गीता त बाक़ाइदा शानू हुई ऐं उनमें जेको उनजी वाइफ जो रोल हुयो चंद्रा जो, उहो रोल मूंखे मिलियो हुयो ऐं मां एतिरी एक्साइटेड हुयसि। सच छाए में पहिरियों दफ़ो असां लाइव ट्रेन जो एक्सीडेंट ॾिसण वारा हुआसीं लाइट जे ज़रिए, लाइट जे शैडो जे ज़रिए बक़ाइदा जसवंत ट्रेन्स ठाहियूं हुयूं ऐं उन्हनि जा ट्रैक्स ठाहे करे उहो ट्रेन्स पाण ई में कीअं टकराइजंदियूं, उहो अमेजिंग कमु हुयो। मां एतिरी एक्साइटेड हुयसि छो त मुंहिंजो नओं नओं फर्स्ट प्ले हुयो ऐं लाइट सां इहो कमाल थी सघंदो आहे। मां चंद्रा जो रोल उन कोर्ट ड्रामा में वेठी हुयसि रोल में, पर मुंहिंजो सॼो ध्यानु पुठियां शैडो ते हुयो कि ॾिसां इहो एक्सीडेंट कीअं थियण वारो आहे। उनखां पोइ जेके मां जसवंत जी जा दड़का खाधा हुया छो त जसवंत जी चयूं अरे तूं पंहिंजो रोल कर, पुठियां काथे थी ॾिसे। त इहे यादगिरियूं आहिनि जसवंत जी सां जेके मूंखे अलाए छो ईअं लॻियूं। तव्हां सभिनी जूं यादगिरियूं ॿुधी करे मां इन करे पाण खे अंदरि एंटर करायो। जसवंत जी हमेशह असां सां गॾु आहिनि, हुआ ऐं हमेशह रहंदा। थैंक यू निखिल, बस ये ॿ किस्सा मूंखे शेयर करणा हुया। थैंक यू सो मच। जूली, हिकिड़ो प्ले सुठो जेको थियो हो उहो तुंहिंजो जेको यादि आहे उहो असां चेंबूर में कयोसीं, उहो प्ले यादि ॾियारण थो मदारी।
मदारी जो रोल जेको हा, हा। ओॾी महिल में बीठो उहो बि मीन्स एक्चुअली उहो रोल कयो पंहिंजी शीला साधनानी जी ऐं उनखां पोइ जूली वाज गिवन दैट रोल एंड दैट प्ले वाज आल्सो गुड आई थिंक उनमें नरेश बि रोल कयो उनखां पोइ मूं बि रोल कयो उनमें पर इट वाज जी मार्वलस शी डिड अ वेरी गुड जॉब उनमें जेको कैरेक्टर हिन जी एज खां वधीक जो हो ऐं अधु जी शरीर बरियल ऐं मेकअप वेकअप हो त जॾहिं फर्स्ट टाइम उहो मेकअप ॾिठो कि भई कीअं कनि था मतिलबु उहो कपा हणी करे ट्रू उनखे उहो कयो इट वाज अ ट्रू एवरीथिंग ट्रू वाज एक्सपोज मेकअप जे हिसाब सां ॾिठो वञे सभिनी जी फैकल्टीज़ जे हिसाब मतिलबु जेकर हाणे असां कमु कयो आहे असां त ॿुधायूं था ॻाल्हियूं पर जेकर तव्हां हुजो आहे न ओॾी महिल त इलाही कुझु सिखी बि सघो अञा इट वाज रियली मार्वलस वर्किंग विद हिम बिल्कुलु रियली बिल्कुलु न जसवंत जी बिलीव बि एतिरो रखियो नरेश मां नई अञा आई हुअसि माना रमन खां पोइ मूंखे मेघा जसवंत जी घुरायो हुयो उन खां पोइ मेघानी जी घुरायो हुयो पर एतिरो सुठे नमूने बिलीव कयो मूंखे जसवंत जी जो मूंखे द गेम प्ले शानू सां सभिनी खे यादि हूंदो द गेम प्ले हा लीड रोल जेको ॾिनो हुयो जंहिंमें मतिलबु अनबिलीवेबल हुयो सॼे प्ले में 8 साड़ियूं मूंखे चेंज करणी हूंदियूं हुयूं जेका मूंखे साड़ी पाइण कॾहिं न ईंदी हुई ऐं हुन खां पोइ जसवंत जी मुंहिंजे मथां बिलीव कयो ऐं मां पंहिंजी वॾी सिस्टर खे हर नाटक ते वठी वेंदी हुअसि छो त 8 साड़ियूं ऐं हिकु मिंट में चेंज करणु मतिलबु मुंहिंजे लाइ इम्पॉसिबल हुयो जेको बि आहे जसवंत सां दौर अलॻि ई हुयो काफ़ी कुझु सेखारियो आहे जसवंत हुन प्ले जो सेट डिजाइनिंग भी जबरदस्त थी हुई मतलब वो एकदम डुप्लेक्स फ्लैट सॼो दिमाग सां ही वाज सो कूल माना अगर काई गलती भी करे छॾींदा हुआसीं त मतलब धड़का ॾेई करे कुछ न ऐं या डायरेक्शन जेको हुननि जो हिकु तरीक़ो हूंदो हुयो न उहो एतिरो अमेज़िंग हूंदो हुयो अॼु मां बि कुछ भी नंढा वॾा नाटक जेके भी डायरेक्ट कयां थी मूंखे यादि आहे त अॼु अगरि असांजी ब्लॉकिंग चालू आहे 4-5 कलाकार अगरि बीठा आहिनि अगरि हिकु कलाकार खे वञी इंस्ट्रक्ट करणो आहे त सभिनी जे साम्हूं उहो इंस्ट्रक्ट न कंदा हुया उन आर्टिस्ट जे पासे में अची बीह करे फटक सां कन में चई वेंदा जूली तोखे हीअं करणो अथई हिते बीहजांइ हुते वञजांइ त उन्हनि में जेका इहा खूबी हुई न कि सभिनी जे साम्हूं उनखे एम्बारस न करणो आहे सभिनी जे साम्हूं उनखे न टोकणो आहे इहा जेका उन्हनि में खूबी हुई न सचपच कमाल हुई थैंक यू निखिल थैंक यू बलू जी नरेश अनिल शानू थैंक यू सो मच मां जबरदस्ती पाण खे एंटर करायो आहे थैंक यू सो मच You are welcome. You are welcome. Thank you, Nari. Thank you. जी, bye bye. Thank you. त दोस्तों बस हिन पल खां पोइ मां चवंदुमि त असांजे हिन शो उस्ताद सिंधी रंगमंच जा अरबे खटिया दोस्तों अहिड़ा ई पल बस तव्हांजे साम्हूं पेश करण जॾहिं उहे कलाकार उहे सजण जिन उन्हनि उस्तादनि सां कमु कयो हुजे उहे पंहिंजो पाण खे रोके न सघनि ऐं जज़्बातनि जे सैलाब में अची तव्हांजे साम्हूं बस हीअं कुदरती पंहिंजूं यादगिरियूं शेयर कनि त बस असांजे शो उस्ताद सिंधी रंगमंच जा असांजे सिंधू सखा संगम अरबे खटिया इन खां पोइ असांखे न कंहिं अवॉर्ड जी न कंहिं इनाम जी का बि आस कोन आहे त दोस्तों हाणे बस मोकिलाइण जो वक़्तु आहे मोकिलाईंदे मां असांजे उस्ताद श्री जसवंत कुमार मनसुखानी जी लाइ डॉक्टर राम जवाराणीअ जा अखर तव्हांजे साम्हूं दोहराईंदुसि मौत खे ॾोरापो ॾींदे बस असांजे दिलि मां त हे ई अखर था निकिरनि पिया त ऐं मौत शल तोखे मौत अचे ऐं मौत शल तोखे मौत अचे जो तूं अहिड़ा लासानी कलाकार असां खां वक़्त खां अॻु खसे न सघे दोस्तों वेंदे वेंदे मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दर्शकनि जो असांजे मुइज़्ज़ महिमाननि जो जेके अॼु असां सां गॾु थिया जिन जा नाला आहिनि श्री बलदेव कालरो जी नरेश चावला जी सिंधू जसवंत कुमार मनसुखानी जी अनिल सदानी जी शंकर मूलानी जी आरती जसवंत कुमार मनसुखानी जी ऐं जूली तेजवानी जी मां तव्हां सभिनी जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां सभिनी अची पंहिंजा यादगिरियूं पंहिंजा उहे किस्सा असां सां गॾु शेयर कया ऐं हिन शो खे यादगार बणायो तव्हां सभिनी जो मां थोराइतो आहियां जय झूलेलाल थैंक यू महिरबानी जय झूलेलाल थैंक यू निखिल थैंक यू वंस अगेन थैंक यू निखिल त दोस्तों असांजे हिन सीरीज़ उस्ताद सिंधी रंगमंच जा ईंदड़ एपिसोड आहे 28 सितंबर
मतलब त सूमर जे ॾींहुं शाम जो ठीक 6 बजे ऐं ही असांजो ग्रैंड फिनाले एपिसोड आहे असांजे उस्ताद श्री रमण हरूलाल राजपाल जी जे वफ़ां। असीं उन्हनि खे यादि कंदासीं ऐं हो शो तव्हीं ॾिसंदा सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल, सिंधु सखा संगम फेसबुक पेज, NCPSL फेसबुक पेज ते। पर इन एपिसोड खां अॻु असांजे साम्हूं सुभाणे सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते, माली कल्चरल अकेडमी यूट्यूब चैनल ते, NCPSL फेसबुक पेज ते ऐं गोबिंद माली फेसबुक पेज ते असांजो ॿियो शो अचणो आहे जंहिंजो नालो आहे यादि पिरियुनि जी। जी दोस्तों, यादि पिरियुनि जी सीरीज़ जो पिण इहो आख़िरी एपिसोड आहे। सुभाणे शाम जो मतलब त 25 सितंबर शाम जो जुमे ॾींहुं 7 बजे तव्हांजे साम्हूं पेश थींदो यादि पिरियुनि जी आख़िरी एपिसोड, जेको आहे दीदी भगवंती नावाणी जी जे जीवनीअ मथां। सिंधी रंगमंच जी कोयल असां इन्हनि खे सॾींदा हुआसीं। न सिर्फ़ संगीत, न सिर्फ़ रंगमंच, पर ॿियनि बि केतिरनि ई इस्मनि सां भगवंती नावाणीअ असांजे सिंधी रंगमंच खे सिंगारियो हो। उन्हनि जो सुभाणे शो आहे। मां वरी हिकु दफ़ो तव्हांखे ॿुधाईंदुमि, माली कल्चरल अकेडमी यूट्यूब चैनल ते, सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते, गोबिंद माली फेसबुक पेज ते ऐं NCPSL फेसबुक पेज ते 25 सितंबर जुमे जे ॾींहुं शाम जो 7 बजे। ऐं उस्ताद सिंधी रंगमंच जा जो आख़िरी एपिसोड थींदो 28 सितंबर सूमर जे ॾींहुं शाम जो 6 बजे असांजो उस्ताद रमण हरूलाल राजपाल जी जे जीवनीअ मथां सिंधु सखा संगम फेसबुक पेज ऐं सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ऐं NCPSL फेसबुक पेज ते। तेसि ताईं निखिल रमन राजपाल जी खे इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल। उस्ताद सिंधी रंगमंच जा